बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जेडो तुंहिंजो नाव बाझ बोडियाई मंगा, रिय थंभे रिय थूणिए तूं छपर तूं छाव, आऊं कुजाड़ो कहा तोखे मालूम सबकी। अस्सलामु अलैकुम तमाम नाज़रीन, उम्मीद करियां थी त सभु बिल्कुलु ठीकु हूंदव। खोड़ सारियूं दुआऊं ऐं नेक तमन्नाऊं अव्हां जे लाइ। अॼु जुमे जो ॾींहुं आहे ऐं जुमे जे ॾींहं जो सभिनीनि खे खोड़ सारियूं मुबारकूं ॾियणु चाहींदमि। जुमे जो ॾींहुं जंहिंखे ईद जो ॾींहुं बि करार ॾिनो वेंदो आहे ऐं हर ॾींहुं सुठो ख़ूबसूरत, वरी जुमे जे ॾींहं जी पंहिंजी ख़ासियत, अवलियत ऐं फज़ीलत इन ॾींहं खे हासिलु आहे ऐं हीउ ॾींहुं यकीननि ॿियनि ॾींहंनि खां थोरो मुख़्तलिफ़ ज़रूरु गुज़रंदो आहे। चयो वञे थो त जुमे जे ॾींहं ते सूरत कहफ़ पढ़णु खपे ऐं उन खां अलावा सूर यासीन त पाण सभु जेको आहे सो जॾहिं फजर जी निमाज़ अदा कजे थी त उन खां पोइ तलक़ीन कई वेंदी आहे त पढ़ी वञे। उन सां जॾहिं दुआ घुरंदा आहियूं त तमामु जेके कमकार हूंदा आहिनि असां पंहिंजे रब जे हवाले कंदा आहियूं ऐं सभु कम जॾहिं पंहिंजे परवरदिगार जे हवाले कंदा आहियूं त पोइ यकीननि जेके बि कम हूंदा आहिनि जिन में असांखे कामयाबी मिलणी हूंदी आहे त पोइ उहे कम ॾाढे सुठे तरीक़े सां थींदा आहिनि ऐं जेके कम कुझु पेंडिंग में रहिजी बि वेंदा आहिनि, थोरो मतिलबु टाइम खां पोइ असांखे ख़बर पवंदी आहे त शायदि इन में असांजी बहितरी न हुई। सो अल्लाह तबारक व तआला जे हवाले जेको बि मुआमिलो कबो आहे त उनजो रिज़ल्ट इंसान खे ॾाढो सुठो मिलंदो आहे। जुमे जे ॾींहं ते दुरूद पाक कसरत सां पढ़णु खपे। फजर जी निमाज़ खां वठी सिज लथे जी जेका निमाज़ थिए थी उहो उन वक़्त ताईं दुरूद पाक कसरत सां पढ़णु खपे। इन ॻाल्हि जी बि तलक़ीन कई वई आहे ऐं जुमे जे ॾींहुं हिकिड़ो पहर अहिड़ो थींदो आहे जंहिंमें दुआ क़बूल थींदी आहे। सो चयो वेंदो आहे त जुमे जी जेका राति हूंदी आहे न, जेका राति गुज़री आहे उनजी इबादत बि तमामु घणी अहम हूंदी आहे। सो अवी सभु जेका राति अव्हां गुज़ारी ऐं अॼु जो ॾींहुं सो कोशिशि कजे त अॼु जे ॾींहं में ज़रूरु थोरो घणो टाइम असां पंहिंजी इबादत खे बि ॾियूं। अच्छा, हीउ उहो महीनो आहे जंहिं महीने में हिन महीने जे एंड में असांखे जेको आहे सो अॻियां हज जो महीनो माशाअल्लाह सां नसीबु थिए थो ऐं हज उहे असांजा तमामु ख़ुशनसीब माण्हू असांजी फैमिलीज़ में, अव्हांजी फैमिलीज़ में जेके जिन खे हज नसीबु थिए थो उहे मदीना में मौजूदु आहिनि, मके में मौजूदु आहिनि ऐं उन्हनि सभिनीनि खे, उन्हनि सभिनीनि जे घर वारनि खे ऐं सभिनीनि ॿुधंदड़नि खे बि खोड़ सारियूं मुबारकूं हुजनि। छो त चयो वेंदो आहे त इहो उहो सफ़र हूंदो आहे, ठीकु आहे असां सोचींदा आहियूं ऐं असां प्लानिंग बि कंदा आहियूं ऐं हर कंहिंजी हिकिड़ी ख़्वाहिश बि हूंदी आहे, पर इन सफ़र ते रब जंहिंखे घुराए, हबीब जंहिंखे घुराए, बाक़ी कंहिंजी औकात न हूंदी आहे। सो अल्लाह तबारक व तआला तमामु इबादतूं, टुटल फुटल इबादतूं, टुटल फुटल दुआऊं सभिनीनि जो क़बूल फरमाए। नाज़रीन, अॼु जे ॾींहं ते ॻाल्हि ॿोल गर्मी जे हवाले सां बि कंदासीं, मौसम जे हवाले सां स्पेशली ॻाल्हि कंदासीं ऐं हूअ मौसमियाती तब्दीलियुनि जी अव्हां सभिनीनि खे ख़बर आहे। अक्सर हिन मंच ते असां इन टॉपिक खे हिकिड़ो पूरो प्रोग्राम जेकॾहिं कंडक्ट असां कयो आहे त यकीननि कुझु गुज़िरियल ॾींहंनि में बि असां हिन हवाले सां प्रोग्राम खे कंडक्ट कयो आहे। मौसमी तब्दीलियुनि खे सिर्फ़ु असां न पर पूरी दुनिया मुंहुं ॾिए पई ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे जॾहिं पूरी दुनिया मुंहुं ॾिए पई त हीअ मौसमी तब्दीलियूं हिन वक़्तु असांखे कुझु घणियूं ई शदीद जेको आहे सो उहे असांजे साम्हूं मुश्किलातूं बि आहिनि। हीट स्ट्रोक ॿुधायो वञे पियो हींअर कराची में बि गर्मी तमामु घणी आहे, पर हीट स्ट्रोक तमामु घणो उनखे हाईलाइट कयो वञे पियो, ॿुधायो वञे पियो त अवी सभु जॾहिं घर मां निकिरो था त पंहिंजो तमामु घणो ख़्यालु कयो। हैदराबाद जी जेकॾहिं मौसम जी ॻाल्हि कयूं था त 32 सेंटीग्रेड त आहे, पर इट्स फील लाइक 40 ऐं गुज़िरियल ॾींहंनि में ओवरऑल जेको सिंध जा मुख़्तलिफ़ ॻोठ आहिनि उन्हनि में गर्मी जेको आहे टेम्परेचर 48 ताईं रहियो आहे एंड दैट वॉज़ फेल्ट लाइक 52 त तमामु घणो इहो टेम्परेचर आहे ऐं एतिरे घणे टेम्परेचर में ज़ाहिरी ॻाल्हि आहे बॉडी खे पोइ उन तरह पाणी जी बि ज़रूरत हूंदी आहे ऐं असांजी बॉडी 70% हूअं बि हुनखे पाणी जी ज़रूरत हूंदी आहे। पाणी पीअणु ऐं साफ़ु पाणी पीअणु इन में फ़र्क़ु आहे। पाणी आम जेको घरनि में अचे थो उहो पाणी त पाण पी कोन था सघूं, सो साफ़ु पाणी पीअणु ज़रूरु उनजी कोशिशि हुजणु खपे। पाणी असां एटलीस्ट जेको पाणी पीऊं था उहो त साफ़ु हुजणु खपे ऐं हमेशह हर प्रोग्राम में चवंदी आहियां त हीअ उहा मौसम आहे जंहिंमें जॾहिं तव्हां घर खां ॿाहिरि निकिरो था त हिकिड़ी पाणी जी बॉटल ज़रूरु पाण सां गॾु रखंदा कयो। जुमे जे ॾींहं जे हवाले सां जेकॾहिं ॻाल्हि कजे त स्केजुअल जॾहिं डिफरेंट हूंदो आहे, थोरो मख़सूस कमकार थियनि था त हूअं बि असांजो जेको एजुकेशनल कैलेंडर आहे उनखे साइड ते हींअर रखी
जेके स्कूल्स आहिनि उन्हनि जो टाइम बि थोरो घटायो वियो आहे त टीचर्स ऐं ॿार जेको आहे जल्दी फ्री थी वेंदा आहिनि, पर फस्ट ईयर इंटरमीडिएट जा जेके एग्ज़ाम्स हलनि पिया त उन में हूअं बि एग्ज़ाम्स जे ॾींहंनि में थोरो जल्दी जेको आहे सो स्टूडेंट्स ऐं ॿार फ्री थी वेंदा आहिनि। सो पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखो, जिथे जिथे बि मौजूदु आहियो। चयो वेंदो आहे त सिहत ठीकु हूंदी आहे, पाण ठीकु हूंदा आहियूं त पोइ तमामु जेके कमकार हूंदा आहिनि उहे करे सघंदा आहियूं। अच्छा, जुमे जे हवाले सां इहो बि चयो वेंदो आहे त हिकिड़े घर में जेके सभु भाती रहनि था, जेकॾहिं मजमूओ करे वेहिजे थो ऐं क़ुर पाक जी कंहिं बि सूरह खे या दुरूद पाक खे कसरत सां पढ़ियो वञे थो त उनजो बि तमामु घणो हिकिड़ो अजुरु हूंदो आहे, तमामु घणो हिकिड़ो सवाबु हूंदो आहे। छो त हूअं त पाण जेका बि इबादत करियूं था, इबादत जेके बि हूंदियूं आहिनि त हर कंहिं ते ज़ाहिरी ॻाल्हि आहे इंडिविजुअली हर माण्हू पंहिंजी उन नमाज़ परफॉर्म करे रहियो हूंदो आहे, क़ुर पाक पढ़ी रहियो हूंदो आहे। कंहिं बि सूरह खे तव्हां पढ़ो था त इंडिविजुअली पाण पढ़ी रहिया हूंदा आहियूं। कलेक्टिवली पढ़ण जो हिकिड़ो सुरूर बि पंहिंजो हूंदो आहे ऐं उन तरह हिकिड़ो माहौल बि पंहिंजो हिकिड़ो क्रिएट थींदो आहे, ठहंदो आहे। ऐं मूंखे लॻंदो आहे त जेको सुकून इत्मिनान हूंदो आहे उहो बि उन में तमामु घणो हूंदो आहे। सो अॼु जुमे जो ॾींहुं आहे, जेके तव्हां मजमूओ करे घर में वेहो था ऐं सूरह यासीन खे कसरत सां पढ़ो था ऐं सूरह कहफ खे कसरत सां बि पढ़ो था, त इहो बि हिकिड़ो तमामु ख़ूबसूरत विर्द चई सघूं था। हिकिड़ो सुठे अंदाज़ में जेको आहे सो क़ुर पाक खे रिसाइट कयो वञे ऐं क़ुर पाक खे हमेशह हूअं बि तलक़ीन थियल आहे, क़ुर पाक में वाज़े वाज़े बयानु थियल आहे न त तरसी ऐं रुकजी क़ुर पाक खे पढ़िजे ऐं कंटिन्यूअसली जॾहिं पढ़ियो वेंदो आहे क़ुर पाक त किथे न किथे असां जेको आहे सो थोरो इहो नेचुरली आहे त पाण जेको आहे स्टॉप थी वेंदा आहियूं। ऐं क़ुर पाक में ई तलक़ीन थियल आहे, क़ुर पाक में वाज़े बयानु थियल आहे त जिथे अव्हां सम्झो था थकिजी पिया आहियो त उते ज़बरदस्ती क़ुर पाक पढ़ण जी असांखे तलक़ीन कोन कई वई आहे। हीउ जेको असांजो इस्लाम आहे ॾाढो ख़ूबसूरत मज़हब आहे, इंसानियत जे दर्जे खे अवल रखियो वियो आहे। सो थोरो वक़्तु जेकॾहिं इन साइड में पंहिंजो पाण जेको आहे सो गुज़ारियूं था त ॾाढो ख़ूबसूरत लॻंदो आहे, ॾाढो सुठो लॻंदो आहे। उन खां अलावा व्यूअर्स स्क्रीन जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं था त हूअं बि स्क्रीन जो चवंदा आहिनि त असरु तमामु घणो ज़हननि ते डेफिनेटली पवंदो आहे। ऐं असां स्टार्टिंग खां जेको आहे न थोरो रिलीफ पाण चवंदा आहियूं न, थोरो टाइम थोरो ब्रेक वठूं त हिकिड़ो हूंदो आहे, हिकिड़ी शइ हूंदी आहे त ठीकु आहे स्क्रीन ते कुझु ॾिसी वठूं था। हाणे त वरी मोबाइल फ़ोन्स ऐं असांजे जेके तमामु अकाउंट्स उहे सभु शयूं असांजे हथनि में आहिनि त हर वक़्तु ई मोबाइल फ़ोन ई एंड्रॉइड और आईफ़ोन्स जेके हूंदा आहिनि इहे हथनि में हूंदा आहिनि त पाण हर शइ ते जेको आहे न नज़र बि हूंदी आहे त छा थिए पियो, छा वहे पियो, छा वापरे पियो। सो थोरो जेकॾहिं पॉज़िटिव अंदाज़ में हर शइ खे इस्तेमालु कजे थो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन जा जेके नतीजा आहिनि उहे तमामु सुठा मिलंदा आहिनि। हीअ जेका मोबाइल फ़ोन आहे हिन में बि स्क्रीन टाइम तव्हां पंहिंजो जेको आहे न उहो ॾिसी सघो था। ऐं तव्हां जेको आहे सो जीअं अलार्म पाण सेट कंदा आहियूं न, हीअं जेकॾहिं तव्हां सेट करे छॾियो था त मोबाइल तव्हांखे ॿुधाए रही हूंदी आहे त तव्हांजो जेको स्क्रीन टाइम आहे उहो तमामु घणो आहे। उन सां बि माहिर नफ़्सियात इन टॉपिक ते तमामु रिसर्च कई आहे ऐं स्पेशली ॿारनि जे हवाले सां हमेशह ॿुधायो वेंदो आहे त उन्हनि खे हिन गैजेट्स खां परे रखो। तमामु जेके गैजेट्स आहिनि स्क्रीन खां घणो न पर घणा वेझा बि न हुजनि ऐं घणा वितीरका बि न हुजनि, त लिमिटेड हिकिड़ो टाइम हूंदो आहे उन में जेकॾहिं तव्हां मोबाइल गैजेट्स ॿारनि खे ॾियो था त इट्स मच बेटर। त हू सॼे ॾींहं में हलाइनि, उन खां बहितर आहे त हिकिड़ो को मख़सूस टाइम हुजे उन में हलाइनि। सॼे ॾींहं में मोबाइल फ़ोन्स ऐं जेके बि गैजेट्स आहिनि उन्हनि खे इस्तेमालु करण सां ज़हन ते हिकिड़ो गहरो असरु पवे थो ऐं माइंड जेको माउफ थी वेंदो आहे त पोइ क्रिएटिविटी घटिजी वेंदी आहे। अच्छा, हिकिड़ी ॿी ॻाल्हि माहिर नफ़्सियात इन ॻाल्हि खे बि वाज़े कनि था त हर वक़्तु असां चवंदा आहियूं न त इंसानी ज़हन आहे ऐं मुख़्तलिफ़ जेके कमकार आहिनि या डिफरेंट जेके एक्टिविटीज़ आहिनि उन्हनि में पाण सभिनीनि खे जेको आहे सो हिसो पंहिंजो जोड़णु खपे। पर माहिर नफ़्सियात इहो बि चवंदा त हर वक़्तु जेको आहे सो तव्हां बिज़ी रहो था त उन सां बि माइंड जेको आहे इंसान जो माउफ थींदो आहे। त थोरो जेकॾहिं तव्हां तन्हाई खे पसंदि करियो, थोरी देरि जेकॾहिं तव्हां अकेलाई में गुज़ारियो त इहा वधीक बहितर हूंदी आहे ज़हन जे लाइ। ज़हन जी बि का खुराक हूंदी आहे। असां जिस्मानी खुराक जे बारे में त ॻाल्हाईंदा आहियूं, सुबुह खां वठी नाश्ते खां वठी लंच ऐं पोइ डिनर, विच में जेके स्नैक्स हलंदा आहिनि ऐं विच में जेको आहे सो जेको बि टाइम तव्हां जिथे बि गुज़ारींदा आहियो, किथे बि तव्हां मौजूदु हूंदा आहियो, कंहिं बि ग्रुप में किथे बि फ्रेंड्स सां मौजूदु हूंदा आहियो त कुझु न कुझु हलंदो रहंदो आहे। त जिस्मानी खुराक जे हवाले सां जिस्मानी सिहत जे हवाले सां त ॻाल्हाईंदा आहियूं पर ज़हनी सिहत जे हवाले सां घटि ॻाल्हायो वेंदो आहे। व्यूअर्स प्रोग्राम खे अॻियां वधायूं था पर वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक। छो नंढिड़ो ब्रेक आहे
काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अवांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भली कार चऊं था अवांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। ऐं सुबुह मेहरान में नंढिड़ो शॉर्ट ब्रेक हुयो, ब्रेक खां पोइ असां वापसि अची चुका आहियूं। आयल जेको मौज़ूज़ महिमान आहे उन्हनि खे एक्सपर्टी हासिलु आहे त हू इलाही अप टू डेट रहंदा आहिनि स्पोर्ट्स जे हवाले सां, गेमिंग जे हवाले सां। ओवरऑल दुनिया में कहिड़ियूं गेम्स हलनि पियूं ऐं स्पेशली पाकिस्तान में या क्रिकेट जो हिकिड़ो क्रेज़ हूंदो आहे, जुनून हूंदो आहे, त उन हवाले सां अॼु जे प्रोग्राम में तव्हांखे अपडेट कंदासीं। ऐं सम्झी विया हूंदा SM नदीम साहब असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि। दिल जी गहराई से तव्हांखे भली कार चऊं था। अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग, कैसे हैं आप? ठीक हैं जी। क्या चल रहा है स्पोर्ट्स में? स्पोर्ट्स में बस अभी तो आपको पता है कि थोड़ा सा जंग का माहौल बना हुआ था इंडिया के साथ, और उसके बाद जो तमाम एक्टिविटीज़ पाकिस्तान में जो हो रही थी वो मकसद ये कि पोस्टपोन कर दी थी। अब ये कि PSL जो है दोबारा से कल से स्टार्ट होना है, और उसके 8 मैचेस जो है वो बाकी हैं, जिसमें 4 मैचेस जो राउंड के हैं, फिर प्ले ऑफ का, और फिर फाइनल है जी। तो ये मैचेस हैं। पर इंडिया में भी आपको पता है कि उनकी भी IPL चल रही थी, वो भी जो है पोस्टपोन हो गई। अच्छा, असल में देखें ना, ये जो मुल्क की जो हालात होते हैं उन पे सारी चीज़ें डिपेंड करती है। अगर आपके मुल्क के हालात बेहतर हैं और ठीक चल रहे हैं तो फिर जो है वो आपके पास लोग भी आना चाहते हैं और फिर वो खेलना भी चाहते हैं। और दूसरी सोशल एक्टिविटीज़ जो भी हैं, चाहे वो फ़नकार हों, अदाकार हों, या और जो सयाह होते हैं जो मुल्क में आना चाहते हैं वो भी आते हैं। तो ये जो पिछले 15-20 दिन जो बड़ा टेंशन वाला माहौल था, उसकी वजह से तमाम एक्टिविटीज़ बनती हैं। अब दोबारा से इंशाल्लाह जो है वो कल से जो है कल सैटरडे और कल PSL के मैचेस दोबारा रीशेड्यूल किए गए, और इंडियन IPL जो है वो भी जो है शायद जो है कल से ही स्टार्ट होने वाली है। तो उसमें जो असल में नुकसान क्या हुआ, जो फॉरेनर प्लेयर आए थे, एक फ्लो बना हुआ था। हाँ, उसमें बात करेंगे। आलिया सुमरो के हवाले से भी मैं चाहूँगी कि आप बात करें। वो भी जाहिर सी बात है, अभी आलिया सुमरो का जब नाम आता है तो हमारे मुल्क के एजाज़ की बात होती है। हाँ देखें, बिल्कुल वो बच्ची ने जो थाईलैंड में जाके जो वो मुकाबला जीता, और ये हमारे लिए ऑनर की बात है। और मैं तो ये कहूँगा कि वो हमारी जो वो सिंध का फ़ख्र है वो बच्ची आलिया सुमरो, और इतनी छोटी एज के अंदर, और फिर इस तरीके से। और फीमेल का आपको पता है कि माहौल हमारे यहाँ पाकिस्तान में वैसे भी थोड़ा सा रिजर्व रहती हैं। बिल्कुल बिल्कुल। तो उसमें ऐसे माहौल के अंदर जाकर और फिर जो वो मुकाबले करना, और फिर उसके पीछे एक पूरी प्रिपरेशन होगी, पूरी तैयारी होगी। ऐसा नहीं है कि जाके जो वो मुकाबला किया और जीत गए, तो वो कोई सालों लग गए होंगे। लियारी से उनका ताल्लुक है, और मैं जो उनको जो सलाम पेश करता हूँ कि उन्होंने जो पाकिस्तान का भी नाम रोशन किया और स्पेशली सिंध का भी नाम रोशन किया। बिल्कुल बिल्कुल। आलिया सुमरो जे करे ॻाल्हि कजे थी त ओवरऑल छोकिरियुनि जो बि हिकिड़ो न फ़ख्र हूंदो आहे। इन तरह जा जेके कैरेक्टर्स असांजे साम्हूं ईंदा आहिनि हर फील्ड, मां हमेशह चवंदी आहियां त इलाही हर फील्ड जो हिकिड़ो पंहिंजो हिकिड़ो इलाही घणो स्कोप हूंदो आहे। पर ज़ाहिरी ॻाल्हि आहे, कुझु कंट्रीज़ हूंदा आहिनि जंहिंमें कंहिं फील्ड जो घणो स्कोप थिए थो, कुझु कंट्रीज़ अहिड़ा हूंदा आहिनि जंहिंमें कुझु डिफरेंट फील्ड्स हूंदियूं आहिनि जंहिंजो घणो स्कोप हूंदो आहे। असां वटि थोरो रुझान नियाणियुनि जे हवाले सां थोरो घटि हूंदो आहे, पर कुझु नियाणियूं जॾहिं अॻियां वधनि थियूं त पोइ वरी हू सिर्फ़ु सिंध जो न पर पूरे पाकिस्तान जो फ़ख्र बणिजी वेंदियूं आहिनि। जी बात मैं बता दूँ आलिया सुमरो की, अभी CM साहब ने भी उनको बुलाया था। हाँ जी बिल्कुल। मुराद अली शाह साहब ने उनको बुलाया, बड़ा उनको जो ऑनर दिया। और ये इस किस्म की अप्रिसिएशन जो है ना, वो बच्चियों के लिए बहुत ज़्यादा ज़रूरी है कि भाई आप जो वो CM हमारे, हालांकि उसे स्टार्टिंग में वेलकम नहीं किया गया था। हाँ बिल्कुल, वो असल में देखें ना, थोड़ा सा मीडिया कवरेज भी थोड़ी सी कम रही शुरू में, स्टार्ट में। अब थोड़ा सा ये कि मीडिया ने उठाया है तो फिर चीज़ें जो है वो सामने आ रही हैं। CM साहब ने बुलाया, और वैसे भी जो है वो आप देखें ना कि बच्चियों के लिए स्पेशली मैं ये कहूँगा, और क्रिकेट से हटकर, क्रिकेट में तो सबको पजीराई मिल जाती है, उनको जो एक फेम मिलता है, उनको जो ऑनर भी मिलता है। बाकी दीगर खेल है हमारे, हॉकी है, फुटबॉल है, बॉक्सिंग है, या कराटे, या जो भी दूसरे गेम, मार्शल आर्ट के गेम है, उसमें जो है बहुत कम जो है एथलीट्स हैं। जैसे अर्शद नदीम ने नाम किया एक ओलंपिक के अंदर, तो उसको एक ऑनर दिया गया। लेकिन मैंने एक चीज़ नोट की है, मैं यहाँ में बैठी हुई इसलिए नहीं कह रही, लेकिन मेहरान टेलीविज़न का स्पोर्ट्स और एजुकेशन के हवाले, स्पोर्ट्स के हवाले से बहुत अच्छा काम है। स्टार्टिंग से जो है वो कवरेज अच्छी दे रहे थे, और मैंने भी मेहरान टेलीविज़न पे ही देखा था आलिया सुमरो का भी। तो हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे जेका मां हमेशह चवंदी आहियां त जिते जंहिंखे एप्रिशिएट करणु खपे त उनखे ज़रूरु कजे, छो त पोइ इन तरह जा जेके स्टूडेंट, ॿार या प्लेयर्स जेके हूंदा आहिनि, वो ज़ाहिरी ॻाल्हि है वो इंस्पिरेशन भी ॿियनि जी बणिजी वेंदा आहिनि। जी नदीम साहब, आप बात कर रहे थे जंगी सूरत हाल की, और फिर उसके बहुत ज़्यादा इम्पैक्ट्स भी पड़ते हैं।
प्लीज। हाँ देखें, जो आपने बात की है ना कि मेहरान टेलीविज़न का, पहले मैं वो जिक्र कर दूं कि मेहरान टेलीविज़न जो है उसका एक जो बड़ा रोल मैंने देखा है, वो जो कोर इश्यूज़ हैं जो आम लाइफ में, चाहे वो घरेलू आपके जो वो इश्यूज़ हैं, या जो बाहर के इशू हैं, या जॉब के हवाले से, या एजुकेशन है, या सिक्योरिटी के हवाले से, उन्हीं इश्यूज़ को बहुत ज़्यादा उजागर करता है। और तरह तरह के जो मुख्तलिफ जो मेहमान आपके प्रोग्राम में आते हैं, और वो आकर जो है, मैंने कितनी मरतबा तो मैंने देखा मेरे साथ डॉक्टर्स बैठे हुए थे यहाँ पर कि वो मुख्तलिफ अमराज के ऊपर बात कर रहे थे। और ऐसी जो है वो डिफरेंट इश्यूज़ के ऊपर जो बात करते हैं, तो उससे जो है लोगों को आगाही भी मिलती है और एक हेल्प हो जाती है लोगों की, कि जो लोग रह रहे हैं दूर दराज इलाकों में रह रहे हैं, उनको शायद उन चीज़ों का पता ना हो, बीमारियों का पता ना हो, या इलाज का या ट्रीटमेंट का ऐसा कुछ पता ना, तो वो जो इश्यूज़ को उजागर करना, वो मेहरान टेलीविज़न का जो एक बड़ा कारनामा है। और मैं उस पर जो है वो मेहरान टेलीविज़न की पूरी इंटायर टीम को जो है मुबारकबाद पेश करता हूँ। जी थैंक यू सो मच। और IPL जे हवाले सां भी ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं PSL जे हवाले सां भी ॻाल्हि ॿोल कंदासीं। अगर PSL जी ॻाल्हि कयूं था त तमामु जेके रांदीगर आहिनि उहे पहुची चुका आहिनि ऐं हिकिड़ो जेको आहे प्रॉपर स्केड्यूल मुंहिंजे ख्याल से रेडी थी चुको है। पर IPL का इस तरह से स्केड्यूल अभी तक सामने नहीं आया। असल में देखें, जो अभी जो हमारे यहाँ जो मामलात हुए हैं इंडिया के साथ पाकिस्तान के, इंडिया का जो जुनून था वो तो एक तो वो तो खाक में मिला ही मिला है। उसके अलावा जो है वो देखे लोगों के सिक्योरिटी कंसर्न्स होते हैं। बिल्कुल कि जब आपके मुल्क के अंदर जो है वो अब पाकिस्तान के ऊपर जो लोगों का एतमाद भी बढ़ा होगा, और पूरी दुनिया ने जो है पाकिस्तान को जो है वो अप्रिशिएट भी किया इस हवाले से कि इन्होंने कोई जो खुद से जो है वो कोई जारियत नहीं की या कोई रिटेलिएट नहीं किया। तो ऐसे प्लेयर्स भी हैं, प्लेयर्स जो वो सोशल मीडिया का इस्तेमाल करते हैं, उनकी गवर्नमेंट है उनसे बड़े रिलेटेड होते हैं, और सेलिब्रिटीज़ हैं तो उनको सब पता होता है कि जो वो किस वक्त किस मुल्क में क्या हालात चल रहे हैं। तो इसलिए जो है IPL में अभी भी थोड़े से खदशात हैं। काफ़ी प्लेयर्स हैं उन्होंने हिचकिचाहट का शिकार किया, जैसे पैट कमिंस हैं, ठीक है ना, और 2-4 प्लेयर हैं उन्होंने जो है आने से थोड़ा सा जो है वो हिचकिचाहट का शिकार है कि भाई हम जाएं या ना जाएं, क्योंकि वहाँ के हालात जो हैं, और फिर जो वहाँ का मीडिया इतना प्रोपेगेंडा करता है, झूठा प्रोपेगेंडा है जिसे कह लें आप, कि जो वो पता नहीं उन्होंने तो क्या ही कर दिया था उन दिनों के अंदर कि ऐसा लग रहा था कि जो पाकिस्तान जो है बिल्कुल ही सफाई हस्ती से खुदा न खास्ता मिट गया है। तो इस किस्म की उन्होंने बातें की थी। तो ये सारी चीज़ें काउंट करती हैं। फिर प्लेयर्स का भी जो एतमाद है वो थोड़ा सा जो वो डाउन हुआ है इंडिया IPL के हवाले से। तो इसलिए जो है IPL का अभी तक कोई शेड्यूल जो है सामने नहीं आया है। पर वो कह रहे थे कि जो है वो हम भी जो है वो 17 या 18 तारीख से जो है स्टार्ट करने जा रहे हैं। फिर अभी उनके मामलात हैं, क्योंकि IPL एक बड़ी लीग भी है, इसमें तो कोई शक नहीं है कि बड़ी लीग है। फिर उसके उनके जो मालिकान हैं, फिर उनकी फ्रेंचाइजीज़ जो हैं 8-10 फ्रेंचाइजीज़ हैं, उनसे सबसे मीटिंग करना, ये सारी चीज़ें, तो इस वजह से जो है वो थोड़ा खटाई में पड़ा हुआ है। और फिर वो अभी चलने भी मकसद अगले महीने तक है, मतलब वो एक लॉन्ग पीरियड के लिए होती है, 2-2.5 महीने की होती है। तो हमारे यहाँ तो सिर्फ 8 मैचेस रह गए, इंशाल्लाह जो है वो कल से स्टार्ट होगी और फिर जो बकिया मैचेस शुरू हो जी 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 बिल्कुल। अच्छा, आवाम में कितनी एक्साइटमेंट आप देख रहे हैं? अभी मैंने कहीं पढ़ा था और देखा भी है कि जो वो पिछली दफ़ा जो है वो तकरीबन जो व्यूअरशिप जी थी उससे तकरीबन जो है वो आप कह लें कि 1 गुना ज़्यादा जो व्यूअरशिप हुई है इस दफ़ा PSL की। तो लोगों ने काफ़ी जो है इसको जो है अप्रिशिएट भी किया, पजीराई भी मिली है PSL को। और मज़ीद ये कि अभी 8 मैचेस बाकी हैं, तो जब ये एंड होगा तो फिर हमें पता लगेगा कि इस PSL से हमने क्या खोया और क्या पाया। सही। तो वो सारे कैलकुलेशन जो है वो फिर PSL के फाइनल के बाद जो है सामने आएंगी। और लोगों में एक्साइटमेंट तो डेफिनेटली होती है, क्योंकि क्रिकेट हमारा जुनून है। वो कहते हैं ना, 1 नेशन 1 पैशन, तो वो क्रिकेट के हवाले से कहते हैं। तो उसमें जो है वो क्रिकेट के हवाले से बड़ी एक्साइटमेंट है। और अब जो है वो वैसे एग्जाम से फारिग हो जाएंगे 2-4 दिन के अंदर सब लोग, बच्चे और जो भी लड़के वगैरह, तो फिर और ज़्यादा एक्साइटमेंट बढ़ेगी। जी जी। अच्छा, PSL को लास्ट ईयर आपने कैसे देखा और इस ईयर क्या क्या तब्दीलियां आप समझ रहे हैं? नहीं, डे बाई डे जो है चीज़ों में जो है वो इम्प्रूवमेंट की गुंजाइश तो होती है और हो भी रही है। अब PSL जो है पिछली दफ़ा जो है वो स्कोरिंग सिस्टम कुछ और था, ठीक है ना, थर्ड अंपायर के डिसीजन। अभी इस दफ़ा जो है वो थोड़ा सा इन्होंने जो है वो साइंटिफिक वे में ज़्यादा काम किया कि नो बॉल होगी तो वो पता लग जाएगा, ठीक है ना। फिर जो वो स्कोरिंग सिस्टम है उसमें भी बेहतरी लेकर आए। फिर ग्राउंड जो हैं वो हमारे बड़े अच्छे रेनोवेट हो गए हैं। पिंडी स्टेडियम में, लाहौर है, कराची है, आपको पता है अरबों रुपया लगा उनके ऊपर चैंपियंस ट्रॉफी से पहले। तो वो फ़र्क तो आता है और बेहतरी की गुंजाइश हमेशा रहती है, कहीं ना कहीं जो वो आपको बेहतरी। फिर जब आप इवेंट कराते हैं तो आपको अंदाज़ा होता है कि कौन कौन से वीक एरियाज़ हैं हमारे, उसको हमने कवर करना है, और कौन कौन से जो हमारे एरियाज़ जो है स्ट्रॉन्ग हैं और उनके अंदर ब्यूटी लेकर आनी है। तो वो हमेशा से जो है वो गुंजाइश रहती है। बिल्कुल, तो पहले से हमेशा से
डे 1 आप पहली PSL ले लें और ये 10वीं ले लें, तो आपको डिफरेंस नज़र आएगा हमेशा। बिल्कुल बिल्कुल बिल्कुल। अच्छा, स्पोर्ट्स से तो गाल बोल हलंदी रहंदी, स्पोर्ट्स पे हम डेफिनेटली आज बात करेंगे। एसएम नदीम साहब जब मौजूद होते हैं तो स्पोर्ट्स पे ख़ुसूसन बातचीत होती है और आपके तव्हांजा काफ़ी सारा सवाल भी हूंदा आहिनि त उन्हनि खे बि ज़रूरु प्रोग्राम में शामिल करणु चाहींदमि। पर एग्ज़ाम्स बि हलनि पिया फर्स्ट ईयर इंटर जा। एसएम नदीम साहब, हम वैसे भी बात करते हैं प्रॉपर एक स्केजुअल जो हमारा एजुकेशनल कैलेंडर है, आप नहीं समझते कि इस ये जो बना हुआ हमें कई सालों से मिला हुआ है उसे चेंज होने की अब ज़रूरत है, क्योंकि इतनी ज़्यादा गर्मी होती है, उसमें पेपर्स कंडक्ट होते हैं और बाकी जेका भी सूरत हाल होंदी है कॉपी कल्चर के हवाले से ज़रूर ॻाल्हाईंदासीं। पर पहिरीं मां जेको आहे सो एजुकेशनल कैलेंडर के हवाले से ॻाल्हाइणु चाहींदमि तव्हां सां। देखिए अभी पिछली दफ़ा से तो बेहतर है। पिछली दफ़ा तो जून जुलाई के अंदर जो वो एग्ज़ाम का था मामला के एग्ज़ाम हुए थे। आप एक्सटर्नल एक्सटर्नल हाँ जाते जी हैं ना? बिल्कुल, हम लोग जो एक्सटर्नल जाते हैं कॉलेज साइड से मुख्तलिफ जगह पर हमारी असाइनमेंट मिलती है। तो पिछली दफ़ा, इस दफ़ा तो फिर भी है कि मई के अंदर रखा है तो बेहतरी आई है, कह सकते हैं आपके बेहतरी है। सही सही। और हो सकता है कि आने वाले वक्तों में और कुछ बेहतरी हो जाए इसके अंदर, होनी भी चाहिए ना, हमारे यहाँ गर्मी इतनी होती मार्च है। या अप्रैल के अंदर जो है वो एग्जाम हो जाए, क्योंकि देखिए शेड्यूल इतना टफ होता है। फिर कोर्स जो है बड़ा लेंदी कोर्स होता है फर्स्ट ईयर इंटर का और ये 9th मैट्रिक का। और फिर एग्ज़ाम जो है वो देखिए एग्ज़ाम तो शुरू हो जाते हैं मार्च से। अब मार्च में किसी होता है पहली क्लास के, और फिर पहली से 5वीं तक, फिर 5वीं से 6वीं तक, फिर जो है 9th और मैट्रिक, फिर जो है फर्स्ट ईयर इंटर। तो ये एग्ज़ाम का पूरा जो है वो एक फरवरी के बाद जो है मार्च के अंदर स्टार्ट होता है और मई के अंदर एंड होता है। तो इसमें अब ये कि या तो आप बिल्कुल ही इसका जो है रिवर्स कर दें, तो वो दिसंबर के अंदर ले जाएं, तो फिर तो आपको जो है वो मौसम भी बेहतर लगेगा ये। लेकिन मैं ये समझता हूँ कि अब जो एग्ज़ाम हो रहे हैं मई के अंदर ये बेहतर है। नहीं तो पिछले 3-4 सालों से क्या हो रहा था कि जो वो जून और जुलाई के अंदर हुआ। हाँ, जून जुलाई तो और भी ज़्यादा सख्त मौसम होता है। एक तो वो छुट्टियाँ हो जाती थी, फिर ये कि वो गर्मियाँ जो है वो बहुत ज़्यादा होती हैं जून सही जुलाई सही। के अच्छा, एज ए एक्सटर्नल आप जितनी दफ़ा भी आपकी ड्यूटी लगी, आप क्या समझते हैं कि हमारे जो बोर्ड्स हैं किस तरह उनका सेटअप होना चाहिए स्पेशली इन एग्ज़ाम्स के दिनों में? देखिए मैंने PSL के हवाले से भी बताया कि आपको बेहतरी की गुंजाइश होती है, हर जगह बेहतरी की गुंजाइश है। लेकिन अब जैसे लाइट का सिस्टम है उसके अंदर जो है वो एग्ज़ाम के दौरान जो है वो लाइट लोड शेडिंग नहीं होनी चाहिए। कुछ स्कूल ऐसे हैं या कॉलेज ऐसे हैं जहाँ पे जो है वो सोलर प्लेट्स नहीं लगी हुई हैं या दूसरी बिजली की सहूलियत मौजूद नहीं है UPS वगैरह, तो फिर बच्चों को बहुत ज़्यादा परेशानी होती है, उसमें स्वेटिंग होती है, फिर बहुत से बच्चे चक्कर खा के भी गिर जाते हैं और गर्मी भी है आपको पता है। तो एक तो ये कर सकते हैं। दूसरा ये कि जो इन्होंने सिलेबस दिया वो बहुत ज़्यादा लेंथी है, बहुत ज़्यादा जो है ना वो बच्चों के ऊपर बर्डन होता है। उसको शॉर्ट अगर कर दे तो बेहतर है कि जो वो अब एक एक बच्चा जो है 20-20 जो है वो लेसन पढ़ रहा है, फिर उसमें से एग्ज़ाम दे रहा है, ठीक है ना। और फिर वो 3 घंटे का पेपर होता है, वो 3 घंटे के पेपर में भी जो है उनका कुछ ना कुछ रह ही जाता है। मुझे इतने लेंदी जो है सवाल आते हैं, बिल्कुल बिल्कुल ऐसा। तो उसको थोड़ा सा लेंदी को थोड़ा सा कम कर दें, शॉर्ट कर दें। और जैसे इन्होंने MCQs स्टार्ट किए हैं, वो एक अच्छा ऑब्जेक्टिव जो होते हैं सवाल वो स्टार्ट किए हैं, वो एक अच्छा जो है वो इन्होंने जो वो सिस्टम बनाया है। उसके बाद अभी इस दफ़ा जो है वो बबल सिस्टम आया है कि एक जो वो शीट मिलेगी उसके अंदर जो है आपने जो वो सारी चीज़ें जो है फिल करनी होती हैं। तो बच्चों को उसका भी ख्याल करना है कि वो जो है वो MCQ से पहले एक बबल शीट मिलती है। एक तो आपकी अटेंडेंस शीट होती है, एक बबल शीट है, तो वो भी जो है वो पहली दफ़ा इंट्रोड्यूस किया है। उसके लिए एक इनको पहले से प्रिपरेशन करनी चाहिए थी, 3-4-6 महीने पहले जो है कॉलेज में वो भेजते और फिर उनको जो है वो बताते बच्चों को कि भाई जो है वो इस तरीके से, क्योंकि अब एग्ज़ाम दे रहे हैं, एग्ज़ाम के टाइम पर ही आप अगर कोई चीज़ समझाते हैं तो फिर वो बच्चों के लिए बड़ी मुश्किल हो जाती है। ज़ाहिर सी बात है, बिल्कुल बिल्कुल। अच्छा, माहौल जो आहे न जेकॾहिं एग्ज़ाम्स बोर्ड्स की ॻाल्हि कयूं था त हमेशह ॾिठो वियो आहे त पाणी जी का ख़ासि सहूलियत न हूंदी आहे लोड शेडिंग जी। ऐं असां सभिनीनि खे ख़बर आहे त लोड शेडिंग जो हमेशह प्रॉब्लम हूंदो आहे। त ज़ाहिरी ॻाल्हि आहे जॾहिं तव्हांखे बेसिक सहूलियतूं नथियूं मिलनि त तव्हांजो माइंड हिकिड़ो आहे न उहो डाइवर्ट ज़रूरु थी वेंदो आहे, त उन तरह परफॉर्म बि न करे सघंदा आहियूं। पर असां वटि जेको सिस्टम आहे उहो वरी कॉपी कल्चर वारो जेको सालनि खां सदियुनि खां हिकिड़ो सिस्टम हले थो पियो, उनके किए चेंज कजे। नदीम साहब, आप क्या समझते हैं एज ए एक्सटर्नल आप जाते हैं, आपको पता होता है कि चीटिंग चल रही है, हम जाएंगे तो सारी चीज़ें जो है ना वो जाहिर सी बात है वो छुपा लेंगे। आप क्या समझते हैं ये सिस्टम कितने टाइम के बाद चेंज होगा? देखें वो मैं तो जिस सेंटर में मेरी ड्यूटी लगी है मैंने देखा है कि मोबाइल तो बिल्कुल भी अलाउ नहीं है, गेट के ऊपर खड़े हो जाते हैं हम लोग, ठीक है ना। वहाँ के हेड मास्टर हैं, वो इकबाल राजपूत साहब हैं, वो हैं और भी दीगर लोग हैं। तो किसी हद तक तो जो है वो कमी आई है, ऐसा नहीं है कि नहीं है। देखें इस आहिस्ता आहिस्ता ही चीज़ें बेहतर होती हैं। अब हम कहते हैं कि 1 मिनट के अंदर या 1 दिन के अंदर ही सब कुछ सेट हो जाएगा,
तो ऐसा नहीं है। तो चीटिंग जो है वो ना होने के बराबर ही कह लें आप, क्योंकि अब आपको देखें कि जितने भी मेडिकल यूनिवर्सिटीज़ के टेस्ट ले लें आप, मेहरान यूनिवर्सिटी है, दूसरी यूनिवर्सिटी, जितने भी टेस्ट होते हैं वो आपको जो है नहीं बिल्कुल नहीं, यूनिवर्सिटीज़ की तो वो तो लेवल ही अलग है, वो वहाँ पे एग्जाम्स कंडक्ट करने का तरीक़ेकार और टेस्ट लेने का तरीक़ेकार, जाहिर सी बात है जो सही चीज़ है उसे उसी तरीके से बयान करना चाहिए। लेकिन हमारे बोर्ड्स की सूरत हाल तो सबको मालूम है कि कितनी ख़राब है। नहीं, मैं एक एग्जांपल दे रहा था यूनिवर्सिटी के हवाले से जी कि जी, आपने जो रिटन टेस्ट देना है एडमिशन के लिए वो मेरिट वाला ही पास कर पाएगा, बिल्कुल अदरवाइज कोई भी बिल्कुल। पास नहीं कर पाता है। तो उसके लिए बच्चे मेहनत करते हैं, ऐसी बात नहीं है कि नहीं है। हाँ, बोर्ड में ये कि जो जो चेयरमैन की शफलिंग हो जाती है, कभी वो सेक्रेटरी चेंज हो जाता है, कभी कंट्रोलर चेंज हो जाता है। अच्छा, बोर्ड का तो समझ ले कोई पुरसाने हाल ही नहीं है कि जो वो किस तरीके से काम हो रहा है, क्या हो रहा है, क्या नहीं हो रहा है। अच्छा, फिर पता भी नहीं लगता। आप जो एक मार्कशीट लेने चले जाएं तो आप जो वो एक जो वो डिप्रेशन में आ जाएंगे मार्कशीट निकलवाने के बिल्कुल चक्कर बिल्कुल। में, इतने मकसद आपको चक्कर लगवाएंगे। तो ऐसे एग्ज़ाम का भी है कि वो कोशिश तो कर रहे हैं, लेकिन वो कोशिश नज़र भी आनी चाहिए कि जो आप कोशिश कर रहे हैं चीटिंग को रोकने की या दूसरी चीज़ों की। अभी तक हज़ारों बच्चा है, हज़ारों बच्चों को कंट्रोल करना, बिल्कुल। फिर उनके लिए जैसे आपने शुरू में कहा कि लाइट, पानी और दीगर लवाजमात वो पूरे करना, वो भी बड़े मुश्किल हो जाते हैं। तो विजिलेंस टीम वगैरह तो बनाई हुई है, बोर्ड ने अपनी बनाई है, फिर प्रोफेसर्स की अपनी बनी हुई हैं, फिर एक्सटर्नल्स हैं। तो ये चीटिंग रोकने के लिए ही हैं ये लोग बेसिकली, तो कि भाई आपने चीटिंग को रोकना है और इन एग्ज़ाम वगैरह किस तरीके से चल रहे हैं, स्मूथ वे में चल रहे हैं नहीं चल रहे हैं, उन चीज़ों को देखने के लिए। तो ये है कि टाइम लगेगा इसको बेहतरी आने में, मकसद 5-10 साल लग जाएंगे जब तक जो मुझे नहीं लगता कि एकदम में जो सारी चीज़ें 5-10 साल तो कहने में बहुत आसान है, लेकिन ये एक टाइम पीरियड देखा जाए तो काफ़ी लंबा टाइम पीरियड है। लेकिन अहम बात यह है कि अगर स्टेट चाहे त पोइ ही मामिलो बहितर थी सघे थो, पर स्टेट जेकॾहिं चाहे ई नथो त पोइ ही मामिलो कॾहिं बहितर न थींदो आहे। मां हमेशह ॻाल्हि कंदी आहियां त उन्हनि मुल्कनि हमेशह तरक़ी कई आहे, दुनिया गवाह आहे, जिन तालीम ते कमु कयो आहे, जिन एजुकेशन ते कमु कयो आहे, जिन हेल्थ ते कमु कयो आहे, जिन पंहिंजी ट्रांसपोर्ट ते कमु कयो आहे, इंफ्रास्ट्रक्चर ते जिन कमु कयो आहे, उहे मुल्क तरक़ी जी मंज़िलुनि ते पाण ॾिसूं पिया, उहे तरक़ी जी राहुनि ते आहिनि। ऐं ॾींहों ॾींहुं जेको आहे सो ख़बर न आहे कहिड़ियूं इजादात हूंदियूं आहिनि, इंसान जो ज़हन ॾिसी ई माना असां हैरान थी वेंदा आहियूं, अचरज में पइजी वेंदा आहियूं त इहो इंसानी ज़हन ई आहे जिन एतिरियूं जेको आहे सो क्रिएशन्स साम्हूं आंदियूं आहिनि दुनिया जे। त उनजे पोयां हिकिड़ो रीज़न हूंदो आहे, दैट इज़ एजुकेशन, उन खां को बि इनकार नथो करे सघे। अच्छा, ये जो रेट्स बने हुए होते हैं बोर्ड्स के, डिफरेंट एरियाज़ के डिफरेंट रेट्स जो होते हैं, किस तरह इनको देखते हैं आप? तो रेट्स में समझे नहीं मैं सवाल आपका। अगर आपको पोजीशन चाहिए फर्स्ट अच्छा, सेकंड थर्ड, हाँ जी बिल्कुल। नहीं देखें, मेरे सामने तो ऐसी कोई चीज़ नहीं आई कभी भी, और ना मुझे पता कि जो वो रेट्स जो है वो किस तरीके से बनते हैं, क्या होते हैं। अमूमन हमने पोजीशन जो देखी है हमारे टाइम में भी होती थी, जो पढ़ने वाला बच्चा होता था उसी की आती थी। बाकी ये कि अभी का मुझे इतना नहीं पता कि मुझे वो बोर्ड के अंदर कोई पैसे चलते हैं या कोई रेट्स बने हुए हैं, या कॉलेज का नाम बड़ा है तो उनके बच्चों को दिया जाता है। तो पढ़ने वाले बच्चे होते हैं अमूमन, ऐसा नहीं है कि नहीं होते, और होता होगा पहले कभी कि जो वो ऐसी कोई पोजीशन आ जाती होगी, लेकिन इतना आसान नहीं है। नहीं नहीं, बोर्ड्स जा त रेट्स जेको आहे सो उहे तय थियल हूंदा आहिनि। बाक़ी नो डाउट जेके पढ़ण वारा स्टूडेंट्स हूंदा आहिनि उहे उन्हनि जे लाइ त अञा वधीक चैलेंज हूंदो आहे, छो त उहे महिनत बि करे रहिया हूंदा आहिनि, पढ़ी रहिया हूंदा आहिनि, पर उहे श्योर न हूंदा आहिनि, श्योरिटी न हूंदी आहे त छा असां जेतिरी महिनत कई आहे उनजो ओतिरो रिज़ल्ट असांखे मिलंदो। पोइ उन्हनि खे बि ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहे चार्जिस पे करणा पवंदा आहिनि, स्पेशली उहे स्टूडेंट्स जेके मेडिकल जी जेको आहे टेस्ट ॾियणु चाहींदा आहिनि, छो त उते ज़ाहिरी ॻाल्हि आहे ग्रेड खे ॾिठो वेंदो आहे ऐं उन्हनि जो जेको आहे सो मार्क्स हूंदियूं आहिनि। त इन हवाले सां इहो जेको टाइम हूंदो आहे, इहो जेको फेज़ हूंदो आहे, कंहिं बि फैमिली लाइ जेका फैमिली सर्वाइव पंहिंजो जेको आहे सैलरीज़ ते करे रही हुजे, उन्हनि जे लाइ ॾाढो घणो हिकिड़ो वॾो चैलेंज हूंदो आहे, छाकाणि त उन ते ॿार जो हिकिड़ो पूरो जो पूरो फ्यूचर अॻियां तय थियणो हूंदो आहे। वक़्तु थी वियो आहे नाज़रीन शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, नंढो ब्रेक आहे, काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अवां जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भलीकार चवां थी अवां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। पाण खोड़ सारियूं ख़बरूं ॿुधंदा आहियूं ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे जॾहिं पाण न्यूज़ ॿुधंदा आहियूं त काफ़ी शॉकिंग न्यूज़ बि हूंदियूं आहिनि, कॾहिं कॾहिं पाण जेको आहे तमामु घणा शॉक थी वेंदा आहियूं, पर बल्कि रोज़ जी बुनियाद ते का न का अहिड़ी ख़बर हूंदी आहे जंहिंमें पाण शॉक थी वेंदा आहियूं, सैड थी वेंदा आहियूं, ऐं जेको आहे न उन वक़्तु का ॻाल्हि बि कोन वणंदी आहे।
जेकॾहिं फुर लुट जी ॻाल्हि कजे त असां सभिनी खे ख़बर आहे त असां जेको आहे न केर बि माण्हू हिन वक़्त में नथो चई सघे हू श्योरिटी कंहिंखे बि न हूंदी आहे त पाण जेको आहे न 110% असां जेको आहे सो सेफ आहियूं। तव्हां बैंक वञी रहिया हूंदा आहियो, तव्हां जेकॾहिं तव्हां कुझु अमाउंट तव्हां वटि हूंदो आहे तॾहिं बि डपु लॻंदो आहे, माण्हू ख़्याल सां चवंदो आहे त बसि जल्दी सां असां घरु वञूं, या हैवी अमाउंट जॾहिं तव्हां वटि हूंदो आहे त कोशिशि हूंदी आहे त जल्दी सां असां जेको आहे सो घर पहुचूं, ख़ैर सां पहुचूं, सलामती सां पहुचूं। ऐं मतिलबु हर को जेको आहे न उन थोरो डपु वारी कैफ़ियत में ज़रूरु हूंदो आहे। तव्हां वटि का बि क़ीमती शइ आहे त तव्हां आराम सां सुकून सां ॿाहिरि न हली सघंदा आहियो, तव्हांखे जेको आहे सो उन वक़्तु बि थोरी उहा डपु वारी कैफ़ियत हूंदी आहे। आम मोटर बाइक ते त पाण ॿुधंदा आहियूं, आम जेके गाॾियूं हूंदियूं आहिनि, नंढियूं गाॾियूं हूंदियूं आहिनि, उन्हनि जी फुर लुट थींदी आहे, जेका पाण सभिनी खे ख़बर आहे त इहा बाबा आम ॻाल्हि आहे, फलाणे हंधि फुर थी वई, यूनिवर्सिटी वटि कंहिं स्टूडेंट खां फुर थी वई, फलाणो स्टूडेंट निकितो आहे बैंक मां, उनखां पैसा फुरिजी विया। पर लाहौर में मां तव्हांखे ॿुधायां त फॉर्चुनर गाॾी खां फुर थी आहे, जेका माना तमामु घणी शॉकिंग न्यूज़ आहे, एतिरी वॾी गाॾी त उन ते कोई बि बाइक वारो माण्हू अची करे ॿ माण्हू कीअं जेको आहे सो फॉर्चुनर जे अॻियां बीही करे उन्हनि खां डकैती कंदा, उन्हनि खां फुर कंदा। सो हाणे जिथे बि निकिरो था, जेका बि गाॾी आहे, पंहिंजो तमामु घणो ख़्यालु कयो। पर ख़दशो हिन ॻाल्हि जो बि माना ज़ाहिर थींदो आहे त थी सघे थो टारगेटेड हुजे, थी सघे थो को उन्हनि जो पंहिंजो माण्हू हुजे, थी सघे थो उन्हनि ते काफ़ी सारो जेको आहे सो उनजे टाइम स्केड्यूल खे प्रॉपर ॾिसंदा आया आहिनि त पोइ जेको आहे सो इन तरह फुर थी आहे। पर ख़ैर जिथे बि आयो पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखो। ऐं जॾहिं असां जेको आहे सेफ ऐं सिक्योरिटी जी ॻाल्हि कंदा आहियूं त यस, पाण जेको आहे सो 110% कोई बि नथो चई सघे त पाण जेको आहे सो सिक्योर आहियूं। पंहिंजे प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधूं था ऐं हिन वक़्तु असांखे जॉइन कयो आहे नाले मिठो महेसर साहिबु। पाण हमेशह जॾहिं बि नंगण ते मौजूदु हूंदा आहिनि त जेको आहे सो ॾाढो ख़ूबसूरत आवाज़ ऐं अंदाज़ सां अव्हां जे साम्हूं पेश थींदा आहिनि। दिलि जी गहराई सां अव्हां खे भलीकार चऊं था। अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो? ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह, माशाल्लाह माशाल्लाह। अॼु अव्हां खां जेको आहे सो नातूं ॿुधंदासीं ऐं हम्द बारी ताला शुरूआत में ॿुधणु चाहींदमि। ऐं अॼु जो ॾींहुं मूंखे लॻे थो त ॾाढो सुठो गुज़रंदो। नाले मिठे महेसर साहिबु मौजूदु आहिनि त उन्हनि जूं जेको आहे सो नातूं ऐं ख़ूबसूरत आवाज़ त यकीनन ॾींहुं ॾाढो ख़ूबसूरत बि गुज़रंदो। जुमे जो ॾींहुं आहे ऐं जुमे जे ॾींहं जे हवाले सां छा चवंदो? ॾींहं त सभु ख़ूबसूरत हूंदा आहिनि पर जुमे जे ॾींहं खे त पंहिंजी अवलियत आहे। ख़ूबसूरत हूंदा आहिनि। अलाह तबारक व तआला ज़िंदगी अता कई आहे, उन सां गॾोगॾु सिहत ऐं इहे वॾियूं अलाह जूं नेमतूं आहिनि। ऐं पोइ वरी कुझु अहिड़ा माना लम्हा, कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जेके अलाह तबारक व तआला मख़सूस कयूं आहिनि असांखे उन्हनि जे लाइ माना मुतवजह करण जे लाइ। ऐं जुमे जो भलारो ॾींहुं बि उन्हनि ॾींहंनि मां हिकिड़ो ॾींहुं आहे। माना असां मुस्लमाननि जे लाइ जस्ट लाइक हिकिड़ो ईद जो ॾींहुं आहे। ऐं जुम्मतुल मुबारक जो जेको ॾींहुं आहे उहो असांखे केतिरा ई मौक़िया मुयसर करे थो। हिक ॿिए सां मिलण जो, जीअं माना जामिया मस्जिद में माण्हू निमाज़ पढ़े थो, सॼे पाड़े जा माण्हू उन में गॾु थियनि था, हिक ॿिए सां मेल जोल जो, ऐं हिकिड़ो इबादत जो तमामु सुहिणो ऐं बहितरीनु ॾींहुं आहे। कोशिशि करे माण्हू हिन ॾींहं में खे ईअं विञाए न, अलाह तबारक व तआला जे पाक किताब खे उन जी तिलावत करे। अलाह तबारक व तआला जा 99 इस्म मुबारक आहिनि, ॿुधव, उन्हनि मां कंहिं बि इस्म जो विर्दु करे। अलाह तबारक व तआला चए थो त तव्हां मूंखे ज़मीन ते यादि कयो त मां तव्हांखे आसमान ते यादि कयां। तव्हां मूंखे माण्हुनि में यादि कयो त मां तव्हांखे मलाइकनि में यादि कयां। त हिकिड़े अदना इंसान जे लाइ हिकिड़ो वॾो एज़ाज़ आहे जो पाण पाक पालणहार उन इंसान खे यादि करे ऐं इंसान पाण कोशिशि करे मुतवजह थिए इन्हनि ॻाल्हियुनि ते जो ज़िंदगी मुख़्तसिर आहे। असां सभु माना हिकिड़े रांदीके जीअं आहियूं। जॾहिं इंसान जो साहु निकिरे थो त इहे सभु शयूं जेके इज़त, दौलत, नालो, सभु शयूं इहे साह सां वाबस्ता आहिनि। जॾहिं इंसान जो साहु हलियो थो वञे त जंहिंजा किरदार सुठा आहिनि उहे त सालनि ताईं ॻाइजनि था पिया, उन्हनि जो नालो कोन थो मरे। बाक़ी जेकॾहिं माना किरदार हिकिड़ो अलाह तबारक ताला असांखे तौफ़ीक़ ॾिए त मुख़्तसिर ज़िंदगीअ में कम अज़ कम अहिड़ा कम कयूं जो
माण्हू पोइ असां वञूं हितां दुनिया मां रुख़सत करे त माण्हू चङनि लफ़्ज़नि में यादि करे। सही सही पिया चओ। सो बहरहाल जेकॾहिं इहे माण्हू नथो करे सघे त कंहिंखे कम अज़ कम तकलीफ़ न ॾिए। सही ॻाल्हि आहे, ॾाढी ख़ूबसूरत तव्हां ॻाल्हि कई आहे त घणो कुझु नथा करे सघूं त कंहिंजी ज़िंदगी में कुझु बहितरी नथी आणे सघिजे त घटि में घटि उनजे लाइ का मुश्किलात का रंडक न पैदा कजे, कंहिंजी राह में को कंडो नथा हटाए सघूं त उन कंडे रखण खां बि ज़रूरु तव्हांखे परहेज़ करणु खपे। अच्छा, प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधूं था। नाला मैसर साहिबु तव्हां खां इहो बि पुछंदासीं त एग्ज़ाम्स हलनि पिया ऐं तव्हांखे ख़बर आहे सूरत हाल छा हूंदी आहे, बोर्ड्स जी जेका सूरत हाल आहे हर कंहिंजे साम्हूं वाज़े आहे। सर असां वटि मौजूदु आहिनि, पाण एक्सटर्नल बि आहिनि ऐं जेको आहे ड्यूटीज़ में हिनजूं लॻंदियूं रहंदियूं आहिनि। तव्हां खां पुछणु चाहींदासीं हीउ जेको सिस्टम आहे, हीउ जेको हले पियो तालीम जो मयार, छा था सम्झो केसीं ताईं ईअं ई हलंदो रहंदो? बसि हाणे छा आहे त हिन जी मालिकी कान थी थिए न, मालिकी थिए त पोइ उहा शइ सुधरे न। हाणे जेके मालिकी कंदड़ आहिनि अनफॉर्चुनेटली इहो थो थिए जो जेके ॿार वीचारा महिनती आहिनि असांजा, जेके ॾींहं राति महिनत कनि था मगर उन्हनि वटि वसायल कोन्हनि के, उन्हनि वीचारनि जूं माना मार्कूं अचनि ई कोन थियूं। ऐं घणा अहिड़ा माण्हू आहिनि जिन वटि वसायल आहिनि, उहे पैसा ख़र्च करे इन माना बोर्ड मां या कुझु माण्हुनि जे मार्फत मार्कूं वठी करे A1 ग्रेड A ग्रेड माना उथंदे हिकिड़ी इन्वेस्टमेंट था कनि ॿार ते। अॼुकल्ह जेको बि माना माहौल अहिड़ो जुड़ी वियो आहे, ॿार खे ते माण्हू इन्वेस्टमेंट थो करे किथां खां, प्राइमरी खां वठी माना जेॾी महिल उहो त हाणे बच्चा आहिनि उनखे त पालणो आहे। पर मां तव्हांखे हिन तालीम जे हिसाब सां थो ॿुधायां त जॾहिं ॾिसो न माण्हू खे भला मैट्रिक जो इम्तिहान ॾिनो ॿार, त वालदेन खे इहा ज़रूरत छो थी पवे त हिन जूं मार्कूं माना सुठियूं हिन जूं कराइणियूं आहिनि, हिनखे कुझु पैसा मतिलबु ॿारु जॾो बि हुजे इहो बि एक्सेप्ट कनि था ॿार तव्हांजो जॾो आहे, पर पैसा पर हाणे इहे पैसनि जो माहौल न हुजे न त अॻिते हली 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 पोइ वालदेन खे जॾहिं उनजो अल्टरनेट नज़र न ईंदो न त वालदेन बि पंहिंजे औलाद खे सुठी ॻाल्हि कई आहे, ॾाढी ख़ूबसूरत तव्हां ॻाल्हि कई आहे, काराइती ॻाल्हि आहे। लाइव कॉलर आहिनि, उन्हनि खे शामिल करणु चाहींदमि। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी, तव्हांखे भली कार चऊं था अवांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। अवां पंहिंजो नालो ॿुधाईंदव ऐं किथां खां ॻाल्हायो पिया? हाला खां पिनल भुटो रोज़ कया। जी जी, अदा खे भली कार चऊं था, छा चवणु चाहींदव? हींअर तव्हांजो हिकिड़ो सुठो मौज़ू हलियो जी जी त कॉपी कल्चर जेको आहे सो कीअं बंदि थिए। हा, मूं 1966 में मैट्रिक कई आहे। असांजे दौर में कॉपीअ जो वजूद न हो, पर हाणे असांजा ॿार सभु छा था कनि ॾिसूं वेठा। पर हींअर ॾिठो वियो आहे त प्राइमरी खां वठी कॉलेज ताईं जेके बि उस्ताद शाम जो ट्यूशनूं था पढ़ाइनि उहे पंहिंजनि स्कूलनि में कॉलेजनि में पढ़ाइनि ई कोन। हा हा, सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। आवाज़ अचे कोन पियो? हलो जी जी जी, तव्हांजो आवाज़ अचे पियो, तव्हां ॻाल्हायो। हा न, हाणे उनजे लाइ या त इन्हनि उस्तादनि खे जेको आहे सो हटायो वञे त जीअं स्कूलनि में सची बची सही तरीक़े जी पढ़ाई शुरू थिए। जेसिताणी सिंध जे अंदरि में पढ़ाई न थींदी तेसिताणी सिंध असांजी कॾहिं बि कान सुधरंदी। बिल्कुलु बिल्कुलु, तव्हां ॻाल्हि ॾाढी सुठी कई आहे, दुरुस्त ॻाल्हि आहे। वॾी महिरबानी, तव्हां हाला मां कॉल कई ऐं प्रोग्राम में शामिल थियो। तव्हां ॾाढी अहम ॻाल्हि कई आहे, छो त असांजो जेको सिस्टम आहे न उहो ईअं नेचुरली हिकिड़ो सिस्टम त ईअं कोन आहे, पर हुनखे हथ सां बिगाड़ियो त वियो आहे। हाणे हिकिड़ो उस्तादु आहे, हुनखे जेकॾहिं लीव बि खपे थी त उहो जेको आहे सो 10 दफ़ा सोचे थो त पोयां जेकॾहिं चेकिंग ते अची विया त पोइ वरी उन शइ खे काउंट कयो वेंदो त मुंहिंजी लीव आहे। NOC जेकॾहिं कंहिंखे कढाइणी आहे त उनजे लाइ उहो उस्तादु 10 दफ़ा चकर लॻाईंदो आहे, पर अॻियां जेको सीट ते माण्हू मौजूदु हूंदो आहे उहो उनखे टाइम न ॾेई रहियो हूंदो आहे। हालांकि हुननि जो कमु आहे, हुननि जो कमु आहे त तव्हां जेको आहे जेको उस्तादु अचे थो उनखे टाइमली हुनजो जेको कमु आहे उहो तव्हां कयो। जॾहिं पूरो सिस्टम बिगड़ियल हूंदो त उहो उस्तादु वीचारो काॾे वञे, छा करे? हुन जा बि त मसइला मसाइल आहिनि, पर हुनजे बावजूदि बि हू सर्व करे पियो, हुनजे बावजूदि बि हू जेकॾहिं महिनत सां पढ़ाए पियो त पोइ हुनखे सुर्ख सलाम ज़रूरु आहे। पर जॾहिं पूरो जो पूरो सिस्टम करप्ट हूंदो त पोइ उन खां पोइ असांखे रिज़ल्ट को पॉज़िटिव कोन मिली सघंदो। जी, नाले मिठा मैसर साहिबु ईअं आहे? जी जी, बिल्कुलु ईअं ई आहे। माण्हू सफ़र थो करे हर शोबे में, तव्हां कहिड़ो बि शोबे में तव्हां वञो तव्हांजो जाइज़ कमु न थींदो। केतिरियूं रंडकूं केतिरियूं उन में जेको आहिनि से मरहला तव्हांखे तय करणा पवंदा। हाणे त बदकिस्मती सां ईअं थो थिए
जो माना जीअं माना फर्ज़ कयो जीअं हाणे रेवेन्यू डिपार्टमेंट आहे या ॿिया कहिड़ा डिपार्टमेंट आहिनि, जीअं अॻ में माण्हू थोरो ख़र्ची पाणी ते कमु थींदो, हाणे तव्हांखे उतां जो प्रॉपर माण्हू कमु न करे ॾींदो। डिमांडूं कीअं तव्हांखे हाणे विच वारो माण्हू माना जाचणो पवंदो, जेको जंहिंमें उन जो बि हिसो पती शामिल आहे। हाणे असां वञी उन दौर ते पहुता आहियूं, सेल सर्टिफिकेट कढाइण वञो, प्रॉपर्टियूं असां जूं, गवर्नमेंट खे टैक्स असां भरे ॾियूं, ऐं उन जा एॾा गरा पैसा था वठनि जस्ट लाइक की ॼण त को मुख़्तियारकार ऐं SDM ऐं सुपरवाइज़र ऐं तपेदार जो असांजे प्रॉपर्टियुनि में हिसो हुजे। अहिड़ो ज़ुल्म जो माना जेके माण्हू इन में आहिनि एॾो ऐं उन परेशानियूं उन खां अलावा आहिनि। 1000 रुपए जो चालाना, 1000 रुपए जो चालाना सेल सर्टिफिकेट हुयो या प्रॉपर्टी जी एंट्री जो, मगर मुख़्तलिफ़ ज़िला आहिनि, मुख़्तलिफ़ रेट आहिनि। किथे एकड़ ते 10,000, किथे एकड़ ते 5,000 एंट्री जो रेट आहे। सेल सर्टिफिकेट जो बि किथे लमसम में हैदराबाद में कासमाबाद में तव्हां सेल सर्टिफिकेट कंहिं प्लाट जो वठंदो 120 गज जे प्लाट जो त घटि में घटि तव्हां खां 30,000 रुपया वठंदा। इहा पोज़ीशन असांजे इदारनि जी, ऐं मथे ताईं सभु कंहिं ख़बर आहे। रजिस्ट्री आहे, रजिस्ट्री अॼुकल्ह जेका आहे असां ऑनलाइन रजिस्ट्री आहे, माना जेसिताईं तव्हां माना पंहिंजी फिंगर प्रिंट हणो था, तव्हांजो सॼो स्टेटस आॾो अची थो वञे, उते ई तव्हां माना कयो था, उते ई तव्हांजी स्कैन थी थी वञे। बावजूदि इन जे बि सब रजिस्ट्रार ऑफिस में फी रजिस्ट्री ते 30,000, 40,000, 25,000 इहे एतिरा पैसा वठनि था। बाबा छा चवंदा, FBR जो चालान लॻो पियो आहे, उन में सिंध गवर्नमेंट जो चालान लॻो पियो आहे, उन में जेका तव्हांजी जेको आहे स्टाम्प जेको आहे सिंध गवर्नमेंट जी पॉलिसी तहत उन में रजिस्ट्री पूरी आहे, सभु शइ पूरी आहे, पोइ तव्हांखे पैसा छा ॾियूं? जेकॾहिं तव्हां पैसा न ॾींदव तव्हांजो दस्तावेज़ वतंदो रुलंदो, तव्हांखे न मिलंदो वापसि। पोइ हाणे तव्हां ओॾो करोड़ रुपया 1.5 करोड़ रुपए जी प्रॉपर्टी वठो, पोइ तव्हां माना ज़हन सो तव्हां तयारु हुजे प्रॉपर्टी वठणी आहे या ॾियणी आहे, 1.5 लख 2 लख रुपया तव्हांखे उन ते ॾियणा आहिनि। ईअं ई माना मथा अचरो जेको ख़र्चो आहे न। कल्ह जे ॾींहं ते न प्रोग्राम में हुमेरा शम्स साहिबा मौजूदु हुयूं, पाण ॾाढी सुठी सोशल वर्कर बि आहिनि, ॾाढी सुठी राइटर बि आहिनि, त उन्हनि खां मूं हिकिड़ो सुवालु कयो त उहो माण्हू जेको स्टार्टिंग खां ॾिसो ॾींदो आयो आहे, उनखे ख़बर आहे त मां हिननि बैरियर्स मां गुज़रंदुमि, हिननि ॾुखियाईनि मां गुज़रंदुमि, पोइ उहो जॾहिं हिकिड़ी सीट ते अचे थो त पोइ उहो पंहिंजो पाण खे करप्शन खां कीअं थो बचाए सघे? उहो ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हिकिड़ी उहा चेन आहे, जंहिं चेन मां हिकिड़े घिसल पिटल माहौल मां जॾहिं उहो अची उन सीट ते अचे थो त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि उहो चवंदो जेको मूं ॾिनो आहे एटलीस्ट उहो उनजो त मां भरपाउ कयां न, त हीउ सिस्टम कुझु इन तरह आहे। अच्छा, हाणे असां जेको आहे सो जुमे जो ॾींहुं आहे, त माशाल्लाह असां स्टार्टिंग में जॾहिं जुमे जे ॾींहं जो इंट्रो ॾींदी आहियां त स्टार्टिंग में मूंखे ख़बर हूंदी आहे त नात ख़्वान मौजूदु हूंदा असां वटि, त उन्हनि खां असां नातिया कलाम ॿुधंदा आहियूं, हमद बारी ताला स्टार्टिंग में ॿुधंदा आहियूं। त जुमे जे ॾींहं जे हवाले सां हीउ प्रोग्राम मूंखे ॾाढो ख़ूबसूरत बि लॻंदो आहे, तव्हां खां ॿुधंदासीं, छा ॿुधाइणु चाहींदव? इंशाअल्लाह ताला मां जेको आहे सो तव्हांखे पंहिंजो लिखियलु हमद बारी ताला आहे जी, सुभान अल्लाह, जो मां विच में तबियत मुंहिंजी ख़राब हुई काफ़ी, ख़बर अथव, पोइ उन दौरान ई इहो मां लिखियो मिड़ई जेको आहे सो अल्लाह तबारक व ताला जे बारगाह में अर्ज़ु कयोसीं। सही, अल्लाह तबारक व ताला जी महिरबानी आहे जी, माशाल्लाह माशाल्लाह, वो इंशाअल्लाह ताला तव्हांजे पे बिस्मिल्लाह। सल्ले अला नबीना सल्ले अला मुहम्मदिन सल्ले अला शफीना सल्ले अला मुहम्मदिन। खुदा दे तू माफ़ी मां त ॾाढो गुनहगार हां, खुदा दे तू माफ़ी मां त ॾाढो गुनहगार हां, ढकिया तो ई ऐब आहिनि बाक़ी ऐबदार हां, खुदा दे तू माफ़ी मां त ॾाढो गुनहगार हां,
मालिक ॾे तूं माफ़ी मां त ॾाढो गुनहगार आहियां गुज़र थी हयाती वई ॾोह में अञा ताईं फाथल वॾे ड्रोह में शफ़ा कर अता तूं मालिक थी पियो बीमार हां खुदा ॾे तूं माफ़ी मां त ॾाढो गुनहगार हां साईं ॾे तूं माफ़ी मां त ॾाढो गुनहगार हां अछो कर ही दफ़्तर मरण खां अॻे का तौफ़ीक़ ॾे दम ॾियण खां अॻे कंहिंजे दर ते दाहियां दाता छो जो दाग़दार हां खुदा ॾे तूं माफ़ी मां त ॾाढो गुनहगार हां ढकिया तो ऐब आहिनि बाक़ी बेदार हां खुदा ॾे तूं माफ़ी मां त ॾाढो गुनहगार हां मां इंसान आहियां ख़ता मुंहिंजो कमु आहे तूं ख़ालिक तूं मालिक अता तुंहिंजो कमु आहे रंगे हर गुनाह अंदर वेठो वार वार हां खुदा ॾे तूं माफ़ी मां त ॾाढो गुनहगार आहियां साईं ॾे तूं माफ़ी मां त ॾाढो गुनहगार आहियां मुहम्मद जे सदके असांखे ॾे माफ़ी तुंहिंजो राज़ साईं असां लाइ काफ़ी तुंहिंजो राज़ साईं असां लाइ काफ़ी भरी झोल ख़ाली थो तूं मां बि पेनार हां खुदा ॾे तूं माफ़ी मां त ॾाढो गुनहगार हां खुदा ॾे तूं माफ़ी मां त ॾाढो गुनहगार हां ढकिया तो ऐब आहिनि बाक़ी बेदार हां खुदा ॾे तूं माफ़ी मां त ॾाढो गुनहगार हां ही नाले मिठे जी सदा साब थींदी घुरूं था बस तोखां तुंहिंजी ज़ात ॾींदी घुरूं था बस तोखां तुंहिंजी ज़ात ॾींदी सखा तुंहिंजी आहे अफ़ज़ल मां त लाचार हां खुदा ॾे तूं माफ़ी मां त ॾाढो गुनहगार हां साईं ॾे तूं माफ़ी मां त ॾाढो गुनहगार हां ढकिया तो ऐब आहिनि बाक़ी बेदार हां खुदा ॾे तूं माफ़ी मां त ॾाढो गुनहगार हां आमीन आमीन इलाही इलाही ख़ूबसूरत ऐं दिलि सां लिखियलु माना ॿुधंदे महसूसु थिए पियो त इलाही दिलि सां लिखियलु आहे ऐं जॾहिं तव्हां पढ़ो पिया त उहा अदायगी बि ॾाढी ख़ूबसूरत आहे अच्छा लाइव कॉलर आहिनि उन्हनि खे शामिल कयूं था हेलो अस्सलाम वालेकुम हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम रहमतुल्लाहि व बरकातहू जी तव्हांखे भली कार चऊं था पंहिंजे प्रोग्राम में मिर्ज़ा साहब कीअं आहियो ख़ुशि आहियो हा बाबा ख़ैर तव्हां ॿुधायो
अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह अवां जूं दुआऊं आहिनि सभु ठीकु। अवां ॿुधायो प्रोग्राम ॾिसो पिया छा चवंदव? आवाज़ थोरो घटि अचे पियो तव्हांखे? अल्लाह साईं तव्हांखे ख़ैर करे सदाईं ख़ुशि हुजो आबाद हुजो। आवाज़ कटिजी पियो वञे। मौलवी असांजो वेठो आहे न गुलाम नबी मैसर जो पुटु। जी जी इन्ही को मौलूद ॿुधायो। हा हा ज़रूर ज़रूर ॿुधायूं था। तव्हांजी महिरबानी। ख़ैर आहे अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे सभिनी खे। आमीन आमीन। आवाज़ कटिजी पियो वञे। ठीकु आहे वॾी महिरबानी। मदीने शरीफ़ में ही मौजूदु आहिनि ऐं मदीने शरीफ़ मां जेको आहे सो असांजे प्रोग्राम में शामिलु थींदा आहिनि। जेका बि सूरत हाल हूंदी आहे त वो प्रोग्राम में शामिलु थी ऐं जेको आहे सो पंहिंजी राय ज़रूरु ॾींदा आहिनि ऐं मूंखे ॾाढी सुठो लॻंदो आहे। हमेशह हमेशह जेको आहे सो दुआऊं कंदा आहिनि। तव्हां ईअं ई पंहिंजी दुआउनि में असांखे यादि कंदा कयो। व्यूअर्स वक़्तु थी वियो आहे न्यूज़ ब्रेक जो। न्यूज़ ॿुधूं था हुन खां पोइ कंटिन्यू कयूं था पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भली कार चऊं था अॼु पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में ऐं गर्मी जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कईसीं, क्रिकेट जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कयूं पिया, स्पोर्ट्स जे हवाले सां अॼु जे प्रोग्राम में तव्हांखे अप टू डेट कयूं पिया। एस एम नदीम साहब पाण मौजूदु आहिनि सो उन्हनि खां वधीक पुछंदासीं त छा ओवरऑल जेको आहे सो सिचुएशन है, कीअं तव्हां ॾिसो पिया PSL के? PSL देखें वो पाकिस्तान में सबसे बड़ा इवेंट है और दुनिया की आप कह लें कि दूसरी बड़ी लीग है। जी बिल्कुल। और अभी थोड़ा सा मैंने बताया ना पहले भी कि जैसे ये जंग का जो माहौल हुआ और फिर वो सारे मामला हुए उसमें थोड़ा सा हुआ है, गैप ज़रूर आया। हाँ, लेकिन अब फिर दोबारा से जो वो चेयरमैन मोहसिन नकवी साहब ने जो वो कहा है कि भाई आए जो वो क्रिकेट की एक्साइटमेंट और क्रिकेट को एंजॉय करें। और आप देखेंगे कि जैसे ही कल से ये दोबारा शुरू होगा तो दोबारा जो है वो एक पूरी लहर जो है वो क्रिकेट की जो है वो पाकिस्तान के अंदर शुरू हो जाएगी। पाकिस्तान क्या बल्कि पूरी दुनिया के अंदर, क्योंकि अभी ये दोनों ही लीग जो है वो चल रही थी, जैसे PSL है और फिर जो IPL है। और आपको पता है दोनों कंट्रीज जो हरीफ भी हैं, सख्त तरीन हरीफ हैं। तो बेहतर से बेहतर की देखें जब आप किसी से कंपटीशन करते हैं ना तो जब कंपटीशन में आ जाते हैं तो फिर आप चीज़ों को बेहतर भी करते हैं। और अगर आप लापरवाही से चीज़ें करते हैं तो फिर वो कंपटीशन नहीं होता आपका किसी, तो उसमें फिर बेहतरी नहीं आती। अच्छा, स्पोर्ट्स में तो वैसे ही कंपटीशन एक आ ही जाता है। हाँ बिल्कुल, देखें स्पोर्ट्स तो है ही एक टोटल कंपटीशन ही है, चाहे वो किसी भी खेल का ले लें। जैसे आपने आलिया सुमरो का जिक्र किया था, मैंने भी किया कि देखें वो जो उस बच्ची को देखें आप, या और मुख्तलिफ खेल हैं वो कहते हैं ना कॉम्पिटेटिव स्पोर्ट्स, वो यही होती है कि भाई जो उसके अंदर जितना ज़्यादा कंपटीशन होगा उतने ही ज़्यादा जो है वो आपको बेहतरी की गुंजाइश नजर आएगी। सही। अच्छा, आपने बेहतरी की बात की। मैं सवाल पूछना चाहूँगी आपसे कि अगर मुल्क के हालात बिल्कुल ठीक हो, खुशहाली हो, तो आप क्या समझते हैं कि स्पोर्ट्स के होने से कितनी और खुशहाली पैदा हो सकती है? देखें अर्जेंटाइन एक मुल्क है, उसके कोई तकरीबन 500 जो प्लेयर्स जो हैं फुटबॉलर्स, वो उससे ज़्यादा बल्कि दुनिया की मुख्तलिफ लीग खेलते हैं वो। अच्छा, वो जब वो खेलते हैं तो वो क्या करते हैं, वो करोड़ों रुपया लेते हैं वहाँ से। हमारे तो यहाँ करोड़ों, वहाँ पे डॉलरों की बात होती है, ठीक है ना, डॉलर्स की बात होती है। तो वो करोड़ों रुपया लेकर वो सारा रेवेन्यू कहाँ लेकर जाते हैं, अपने मुल्क के अंदर। सही बात है। तो आप ये देखें कि फिर उस मुल्क की मईशत कहाँ जाएगी। तो ऐसे ही जो है वो अगर पाकिस्तान से भी जो क्रिकेटर्स ही ज़्यादातर खेलने ये जाते हैं, दुनिया की डिफरेंट लीग्स खेलते हैं, तो वो पैसा अर्न करते हैं। पैसा ये तो नहीं है कि ये जो वो इंग्लैंड में या कहीं अमेरिका में जाके जो खर्च करेंगे, वो डेफिनेटली पाकिस्तान ही आएंगे, पाकिस्तान के लिए खेलेंगे। अच्छा, SM नदीम साहब, मैं इंटरप्ट कर रही हूँ, कॉलर हैं, उनको हम प्रोग्राम में शामिल करेंगे। हेलो, अस्सलाम वालेकुम। कॉल ड्रॉप थी वही है। अच्छा, कोई कॉलर हुआ इस्लामाबाद का, उन्होंने जेको आहे सो कॉल कई ऐं पोयां जेको आहे सो मूंखे थोरो आवाज़ आयो त मूं चयो उन्हनि खे प्रोग्राम में शामिल कयूं, पर ख़ैर कॉल ड्रॉप थी वही है। जी प्लीज़ तव्हां कंटिन्यू कयो। हाँ, तो देखें ना, वो जो पैसा लाते हैं वो डेफिनेटली पाकिस्तान में खर्च होता है और पाकिस्तान की मईशत बेहतर होती है। और अभी तो इस वक्त जो अभी देखें ना, ये जंग के जो वेरी नेक्स्ट डे जो वो स्टॉक एक्सचेंज में जो करिश्मा हुआ है, हाँ, हाँ, बिल्कुल 9.5% से ज्यादा जो वो स्टॉक एक्सचेंज, ये बड़ी खुशी की बात है, बिल्कुल अप हो गई। और 5% अगर होता है कारोबार बढ़ता है तो फिर वो आपको स्टॉक एक्सचेंज को बंद करना पड़ता है। तो ये 9:30 हुई, फिर वो 45 मिनट बंद रही, फिर दोबारा रीओपन हुई। तो ये सारी चीज़ें जो वो हालात से ही जुड़ती हैं। जो आपने कहा ना कि हालात अगर बेहतर हों, अगर हालात बेहतर होंगे तो आपके जो है वो मईशत जो है वो रमादमा रहेगी। और इस वक्त जो है वो अच्छे स्टेप्स लिए जा रहे हैं गवर्नमेंट की तरफ से, और जिसके नताइज जो है देखें आपको नज़र भी आ रहे हैं।
अभी पिछले दिनों सब्जियां देखे कितनी सस्ती थी, ठीक है। आने वाले वक्त की तो नहीं कहते, जो पिछला टाइम गुजरा, ये 2-4 महीने आपको सब्जियां, ये दूसरी चीज़ें, जो दीगर चीज़ें जो हैं वो रमज़ान के अंदर भी जो है वो एक जो वो मकसद जिसे कहते हैं ना कि बेयरेबल उसमें कीमत में मिल रही थी। अदरवाइज तो इतनी महंगी हो जाती है, टमाटर 400 रुपये किलो, प्याज फलाना किलो, तो ये बड़ा मुश्किल हो जाता है घर चलाने के लिए। तो ये जो मईशत के असरात है या मुल्की हालात के जो असरात हैं वो तमाम चीज़ों पर पड़ते हैं, चाहे वो आपकी खाने पीने की चीज़ हो, आपका रहन सहन हो, एजुकेशन हो, या आपकी ट्रैवलिंग हो। देखो बिल्कुल फ़्लाइट्स वगैरह बंद हो गई थी अभी जंग के माहौल में, तो उसमें जो हाजी हमारे जा रहे थे उनको भी काफ़ी प्रॉब्लम्स हुई। फिर ये कि मामला रुके तो फिर ये कि अब दोबारा से सारी चीज़ें ट्रैवल कर रही हैं। सही पिया चओ, बिल्कुल जॾहिं हालात ठीक हूंदा आहिनि त पोइ घर में ख़ुशहाली बि हूंदी आहे ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे ज़िंदगियूं ख़ूबसूरत हूंदियूं आहिनि, कारोबार सुठा हूंदा आहिनि, रोज़गार सुठी हूंदी आहे ऐं खाधे पीते जा जेके मामलात हूंदा आहिनि, ॾियणु वठणु हर शइ तमामु घणो सुठो हली रहियो हूंदो आहे। असां जेकॾहिं थोरो ई फ़लस्तीन जी ॻाल्हि कयूं था त उते ज़िंदगियूं ख़तमु, घर ख़तमु, रोज़गार ख़तमु, कारोबार ख़तमु, खाधे जी तमामु घणी जेको आहे सो खोट ॿुधाई वञे पई। हर माण्हू जेको आहे सो पीअण जे पाणी जे लाइ तरसी वियो आहे। सो गज़ा जी सूरत हाल कुझु इन तरह आहे, अल्लाह तबारक व तआला रहम फरमाए उन्हनि ते, छो त उते बि ज़िंदा इंसान मौजूदु आहिनि, उते बि जानियूं मौजूदु आहिनि, उते बि मासूम ॿार मौजूदु आहिनि जेके तमामु घणी जेको आहे सो खाधे जी खोट खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। ऐं हिकिड़ो तमामु वॾो हिकिड़ो बहिरान हूंदो आहे, छो त गज़ा पूरो जेको आहे न हींअर ॾिसूं पिया त सफ़ाइस्ती तां ख़तमु थिए पियो। असां जेको आहे सो असम नदीम साहिब जिन जी तरफ़ अॻियां वधूं था, PSL जी ॻाल्हि करियूं पिया। अच्छा, स्पोर्ट्स की जॾहिं ॻाल्हि थींदी आहे त पोइ यानी अमन जी ॻाल्हि थींदी आहे। अच्छा, एजुकेशन, जब हम एजुकेशन की बात करते हैं, अभी हमने एग्ज़ाम सिस्टम पे भी बात की, आप क्या समझते हैं कि एजुकेशन के साथ साथ स्पोर्ट्स कितना ज़रूरी है? देखो कहते हैं कि फिजिकल एजुकेशन इज़ ए इंटीग्रल पार्ट ऑफ जनरल एजुकेशन। बिल्कुल बिल्कुल। बच्चे असल में जो बच्चों की ये जो एज होती है ना, ये मतलब पहली क्लास से ले, नर्सरी से ले आप, नर्सरी से और यूनिवर्सिटी तक, ये इनकी ग्रोइंग एज होती है और उसके मुख्तलिफ फेजेज़ हैं कि वो जो बच्चे जो ग्रो कर रहे होते हैं, अपनी बॉडी मकसद उनकी बढ़ रही होती है, हाइट बिल्ड सब चीज़ें चेंज हो रही होती हैं। बिल्कुल। तो अगर उस टाइम पे उनको स्पोर्ट्स मिले तो ये एक पॉजिटिव एक्टिविटी होती है, ठीक है ना। और वो पॉजिटिव एक्टिविटी क्या सिखाती है उनको सबसे पहले तो हारना सिखाती है। कि आप हारते कैसे हैं, ठीक है ना। बाकी आम लाइफ के अंदर या ज़िंदगी में आपको हार का मज़ा ही नहीं चखना पड़ता है कभी कि भाई आप हारते कैसे हैं। तो जो शिकस्त खुर्दा होता है ना, उसका एटीट्यूड ही कुछ और होता है। अच्छा, उसमें आप हारने के बाद भी एक पॉजिटिव एटीट्यूड रखते हैं, पॉजिटिव जेस्चर होता है, सामने वालों को अप्रिशिएट करना और चीज़ें करना। और फिर दुनिया देखे ना, जो स्पोर्ट्स मैन होगा या स्पोर्ट्स वुमेन होगी, उसका रहन सहन, उसकी पेशेंस लेवल, हाँ, उसका पेशेंस लेवल, उसकी हर चीज़ बिल्कुल डिफरेंट होगी बिल्कुल आम जो आदमी है उससे या औरत है उससे। तो ये जो स्पोर्ट्स है ना, ये बहुत कुछ सिखाती है। सही बात है। सबसे पहले तो स्पोर्ट्स में स्पिरिट आपको ये सिखाएगी, ठीक है, हारना सिखाएगी। फिर आपने अप्रिशिएट किस तरह करना है, ना चाहते हुए भी अप्रिशिएट करते हैं लोग। होता है ना, कुछ लोग अपने एटीट्यूड में रहते हैं कि वो बस मुंह बना के, लेकिन वहाँ पे वही जेस्चर देना है, आपने हाथ मिलाना है। और फिर आप अपने अगर मुल्क की नुमाइंदगी कर रहे हैं, ठीक है ना, अच्छा, फिर आप डिफरेंट कल्चर को एडॉप्ट करते हैं, देखते हैं। अब यहाँ का बंदा, पाकिस्तान का बंदा अफ्रीका जाता है खेलने, या अफ्रीका का यहाँ आता है, वो दुनिया के मुख्तलिफ कंट्रीज़ के या मुख्तलिफ जगहों के, या मैं छोटे लेवल की बात कर लेता हूँ, क्या हैदराबाद का बंदा जो है कहीं जाता है, लाहौर जाता है, ठीक है ना, वो स्पोर्ट बच्चा खेलने के लिए, लाहौर वाला यहाँ, तो वो यहाँ एक दूसरे की लैंग्वेज को देखते हैं, एक दूसरे का कल्चर सीखते हैं, सोशल फ्रेंडशिप होती है उनकी, नो डाउट, ठीक है ना, सोशल अट्रैक्शन बढ़ती है। तो ये सारी चीज़ें स्पोर्ट्स ही सिखाते हैं। स्पोर्ट्स के अलावा आपको और कोई चीज़ नहीं सिखाई। लोग इतना पैसा खर्च करते हैं टूरिज़्म के ऊपर और दूसरी चीज़ों के, वो भी अच्छी चीज़ है, लेकिन अगर आप अपने बच्चों को स्पोर्ट्स में डालें तो वो एक सबसे पॉजिटिव जो है ना, उसकी शख्सियत के ऊपर इम्पेक्ट होगा। सही बात। अच्छा, उसी सिलसिले में अब हम क्या कर रहे हैं कि अब हम लोग जो है समर कोचिंग कैंप ऑर्गेनाइज कर रहे हैं हैदराबाद डिवीज़न एथलेटिक एसोसिएशन के प्लेटफॉर्म से। 15 जो है वो जून से और 30 जून तक हैदराबाद और टनोजाम में। तो उसमें बच्चे और बच्चियों को जो वो दावत है वो आए, तो उनको जो हम फिटनेस और एथलेटिक्स। अच्छा, कितनी एज ग्रुप के वहाँ पे होंगे बच्चे? हमने ओपन है ये सबके लिए। फिर उसको जब ये हमारे पास रजिस्ट्रेशन हो जाएगी तो फिर उसको हम जो है वो ग्रुपिंग कर देंगे, बाइफरगेट करेंगे कि भाई इस एज का ग्रुप जो है वो क्या एक्टिविटीज होंगी, हाँ बिल्कुल, तो उनको उसी हिसाब से फिर प्लान करेंगे।
ट्रेनिंग उनकी, क्योंकि देखिए एक एडल्ट है और एक बच्चा है, उसको दोनों को एक साथ आप नहीं चला सकते हैं। सही बात उसकी फिजिकल एफिशिएंसी और छोटे बच्चे की फिजिकल एफिशिएंसी दोनों में बहुत ज़्यादा फ़र्क होता है। तो उसी हिसाब से हम लेकर चलेंगे। फिर उनको थोड़ा रिक्रिएशनल एक्टिविटीज़ जो है वो भी हम करवाएंगे जो उस गेम से रिलेट करती हैं, ताकि उनकी जो वो इंटरेस्ट पैदा हो, ठीक है ना। तो एक अच्छे लेवल पर जाकर हम जो है वो इसको जो इंशाल्लाह ऑर्गेनाइज करेंगे और तमाम जो हैदराबाद विसिनिटी के जो रीजन के कह लें आप या लोग हैं या बच्चे बच्चियाँ, वो अगर इंटरेस्टेड है तो वो रब्ता कर सकते हैं। सही सही सही, बिल्कुल बिल्कुल। ये हिकिड़ी सुठी अनाउंसमेंट भी ज़रूरु आहे त तव्हां जेके इंट्रस्टेड आहे उहे तव्हां ज़रूरु अप्लाई करे सघो था ऐं तव्हां जॉइन करे सघो था समर कैम्प खे। हूअं बि असां जेको आहे स्पोर्ट्स डिपार्टमेंट जा जेके बि तमामु प्रोग्राम्स ईंदा आहिनि, हिकिड़ी सुठी जेको आहे सो उन ते बजट बि ज़ाहिरी ॻाल्हि आहे ख़र्च थींदी आहे ऐं सुठे हिकिड़े बुनियाद ते उहे प्रोग्राम्स रखिया वेंदा आहिनि त जेके बि यंगस्टर्स हुन में पार्टिसिपेट कनि था त कुझु न कुझु सिखी ज़रूरु वेंदा आहिनि। सिर्फ़ु ईअं न आहे पर जिते उहे वञनि था त वरी पोइ उन्हनि खे जेको आहे ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन्हनि जे अचण ऐं वञण जो जेको ख़र्चु हूंदो आहे उहो बि ॾिनो वेंदो आहे। सो इहे हेल्दी एक्टिविटीज़ आहिनि, इहे सुठियूं एक्टिविटीज़ आहिनि। बाक़ी तव्हां जेका स्पोर्ट्स जी ॻाल्हि कई उहा जेको आहे सो यकीनन असां इन ॻाल्हि खे वाज़े तरीक़े सां सम्झी सघंदा आहियूं। 7 हैबिट्स शुरू खां तव्हां सभिनी जेको आहे सो उन्हनि खे ॿुधो हूंदो, पढ़ियो हूंदो थी सघे थो त विन विन लॉस 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 विन लॉस विन लॉस, इन तरह जूं शयूं जेके आहिनि से इते ई सिखियूं वेंदियूं आहिनि, स्पोर्ट्स में ई सिखियूं वेंदियूं आहिनि। पेशेंस लेवल हमेशह स्पोर्ट्स पर्सन जो जेको हूंदो आहे उहो सुठो हूंदो आहे। ट्रिगर उहो जल्दी सां कोन्ह थींदो आहे, हाइपर उहो जल्दी सां कोन्ह थींदो आहे, उनखे ख़बर आहे त मूंखे पंहिंजे इमोशन्स ते कीअं कंट्रोल करिणो आहे। सो एजुकेशन सां गॾोगॾु स्पोर्ट्स ॾाढी ज़रूरी हूंदी आहे। अच्छा, प्लेयर्स कैसे देख रहे हैं आप PSL में? प्लेयर्स देखें और डहानी की वापसी जो है हाँ, ये एक अच्छा साइन है धानी की। और अब जो है वो शरावत धानी को भी चाहिए कि वो जो है वो अपनी देखें टैलेंट और कामयाबी जो है ना वो आदमी को उरूज पर पहुंचा देती है। अच्छा, आप टैलेंटेड हैं और आप जो कामयाबी हासिल नहीं कर रहे, देखिए वो तो एक बैड लक भी हो सकता है कि आपका हार्ड लक चल रहा है कि आप जो बहुत अच्छे बॉलर हैं और आप जो विकेट नहीं ले पा रहे हैं, या बहुत अच्छे बैटर हैं रन नहीं कर पा रहे हैं, ठीक है ना, ये भी एक हो सकता है, ये बैड लक है। लेकिन अपने आप को जो है वो 100% फिट रखना और देखो कुछ हर जगह का एक डेकोरम होता है ना। अब हम यहाँ पर प्रोग्राम कर रहे हैं, इसका एक अपना डेकोरम है, ग्राउंड का अपना है, ठीक है ना। अच्छा, कहीं और घर का एक अपना है, तो आपने उन डेकोरम को भी फॉलो करना है कि उन लोगों के साथ जिसके साथ आप खेल रहे हैं या चल रहे हैं और जिनके साथ रह रहे हैं उनके साथ किस तरह से हमने जो वो अपना एटीट्यूड रखना है, उनके साथ कितनी मेहनत करनी है। तो दानी के लिए मैं ये कहूँगा कि बहुत अच्छे बॉलर हैं और हमारे लाड़काना एक्सप्रेस कह लें उसे, ज़बरदस्त बॉलर हैं। लेकिन अब उनको जो है वो अगर मौका मिलता है, अगर वो प्रूव करेंगे तो फिर ही आगे चल पाएंगे, नहीं तो आप देखेंगे एक के बाद एक प्लेयर जो है वो आगे पीछे होता रहता है। अच्छा, उसमें सबसे बड़ा लॉस क्या होता है कि अगर आपकी फिटनेस का कोई इशू हो जाता है तो दूसरा आके आपके गैप को पुर कर देता है, ठीक है ना। जब वो आपके गैप को पुर करता है या आपकी जगह ले लेता है तो फिर वो जगह नहीं दे पाता। अच्छा, इसमें कामयाब वही होगा कि आप जो 100% फिट रहेगा। शाहनवाज दानी के लिए मेरी बेस्ट विशेज हैं कि वो अच्छा परफॉर्म करें कराची के लिए, और जो वो कराची की टीम भी जो है वो टॉप 4 में है अभी, तो इंशाल्लाह जो अच्छा परफॉर्म करे। ज़ाहिर सी ॻाल्हि आहे, असांजो बि तमामु घणी नेक ख़्वाहिशूं उन्हनि सां गॾु आहिनि त उस तरीक़े सां परफॉर्म कनि ऐं पंहिंजी फिटनेस जो जेको आहे सो उन तरीक़े सां उहो रखी सघनि। बाक़ी फिटनेस जे हवाले सां असां ज़रूरु ॻाल्हि करणु चाहींदासीं, फिटनेस ते केतिरो कमु थिए थो? देखिए, हमारे यहाँ लोगों को अवेयरनेस नहीं है फिटनेस की, ठीक है ना। अब हम फिटनेस की बात तो करते हैं कि भाई फिजिकल फिटनेस। अच्छा, लोगों को अवेयरनेस इस सेंस में नहीं है कि एक जनरल फिटनेस होती है जो डेली रूटीन के हिसाब से होती है कि लोग जो अपने घर में लाइफ गुजार रहे हैं उनकी भी तो फिटनेस होनी चाहिए ना। कि WHO ने कुछ जो वो फिटनेस के क्राइटेरियाज रखें कि भाई ये चीज़ें होनी चाहिए तो फिर जो आप फिट कहलाते हैं। अब हम जो है वो हाइजेनिक फूड जो है वो भी जो है नहीं ले पाते हैं, ठीक है ना। जो दिल में आता है वो खा रहे हैं, बे टाइम खा रहे हैं, फिर वो ओवरवेट हो जाते हैं, फिर जो हम ग्राउंड की तरफ भागते हैं या जिम की तरफ भागते हैं, ठीक है ना। अगर हम ये शुरू से ही अपनी रूटीन को सेट रखें कि भाई जनरल फिटनेस क्या है, उसके 6 कंपोनेंट होते हैं, ठीक है। स्पेसिफिक क्या है, वो स्पोर्ट्स के पॉइंट ऑफ व्यू से होती है कि आप कौन सा गेम खेलते हैं उस गेम के हवाले से होती है। उसके कंपोनेंट जो है 7 होते हैं। तो आपने जो आम रूटीन में लोग रह रहे हैं या रूटीन में चल रहे होते हैं, काम कर रहे होते हैं, कैलोरीज ले तो रहे होते हैं लेकिन वो बर्न नहीं होती। हाँ बिल्कुल, ये देखें ऐसे ही है कि आप जो वो इनपुट करते हैं, ठीक है ना, फिर प्रोसेस करने के बाद उसका आउटपुट नहीं होता। बिल्कुल। अब हम जो कैलोरी, एक आम आदमी को कैलोरी लेनी चाहिए 3 से 3.5 हज़ार, जो छोटा मोटा काम करता है, पढ़ने लिखने का करता है, ठीक है ना। और जो स्पोर्ट्समैन है उसको तकरीबन 5,000 के करीब कैलोरीज लेनी चाहिए।
लेकिन उसको बर्न भी करना है। ये नहीं है कि हम कैलोरीज लेते जा रहे हैं, फिर वो चेन बन जाती है डाइसेक्राइड, मोनो और पॉली, फिर वो क्या हमारे जो है वो फैट्स में कंज्यूम हो जाती हैं, हम ओवरवेट हो जाते हैं। तो ये सारी चीज़ें जो है वो आपकी जो सबसे अहम चीज़ है आपकी जो है वो डेली लाइफ जो है, डेली रूटीन क्या है, आप किस टाइम उठते हैं, किस टाइम सोते हैं, किस टाइम खाना खाते हैं, प्रॉपर स्केड्यूल क्या है आपका। हाँ बिल्कुल, अगर ये हम टाइमली कर लेंगे तो फिर हमें जो है वो हमारी सेहत के पॉइंट ऑफ व्यू से या ओवरवेट होने में जो है ना वैसे इतना वो प्रॉब्लम नहीं होगा हमें कि हम ओवरवेट हो जाएं। लोग क्या करते हैं कि सोने के टाइम खाना खाते हैं और खाना खाने के टाइम सो रहे होते हैं। सही बात है, ये तो उसकी वजह से स्केड्यूल हलंदो आहे। अभी देखे ना पूरे दिन सो रहे होते हैं और सारी रात जाग रहे होते हैं। अब वो जब वो ये तो एक अल्लाह पाक ने सिस्टम दिया ना हमें कि भाई रात को सोना है हमने। अच्छा, रात की नींद जो है वो आपके हर तरीके से जो आपकी सेहत के लिए अच्छी है, आपके इम्यूनिटी सिस्टम के लिए अच्छी है, आपके माइंड के लिए बहुत अच्छी है, मुदाफियत है, आपको जहनी सेहत है, आपकी जिस्मानी सेहत है, हर सेहत के हवाले से आपकी जो वो रात की नींद ज़रूरी है। 6 से 8 घंटे अगर आप नींद लेंगे तो बीमारियों से भी बचेंगे, ठीक है ना, वो हज़ारों किस्म की बीमारियों से बच जाएंगे। कुछ हार्मोन ऐसे रिलीज होते हैं जो रात में ही रिलीज होते हैं, फिर वो आपकी बॉडी को जो कंट्रोल करते हैं और सारी सेहत रखते हैं। तो ये जो सुबह जो वरी पोइ जॾहिं प्रॉपर हिकिड़ो तव्हांजो स्केड्यूल आहे, राति जी सुठी निंड आहे, सुबह जो उथी जॾहिं तव्हां पाणी पियो था त टॉक्सिन्स जेको आहे सो आसानी सां तव्हांजी बॉडी मां रिमूव थींदा आहिनि, तव्हांजी जिसामत जेका आहे सा उहा सुठी रहंदी आहे। पर जॾहिं तव्हांजो स्केड्यूल पूरो जो पूरो उबतो हूंदो आहे त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे सिहत ते उन तरह जा असर पवंदा आहिनि। पर सिर्फ़ु सिहत ते न, मूं स्टार्टिंग में बि ॻाल्हि कई त जिस्मानी सिहत जी त ॻाल्हि कंदा आहियूं, पर ज़हनी सिहत जी केरु ॻाल्हि कंदो ई कोन आहे। त पूरो जो पूरो जेको तव्हांजो पूरो सिस्टम ठहियलु हूंदो आहे न, त उहो ज़हन खे बि उन ई तरीक़े सां पोइ डैमेज करे रहियो हूंदो आहे जेकॾहिं तव्हांजो पूरो स्केड्यूल उबतो आहे त। अच्छा, जुमे का दिन वैसे आपका किस तरह गुजरता है? जुमे का दिन मैं समझती हूँ बहुत छोटा दिन होता है, ऐसे ही माइंड हमारा सेट है ना, स्टार्टिंग से काम बहुत कम होता है जुम्मे के दिन। आपसे भी पूछना चाहूँगी। हाँ देखिए, जुम्मे के दिन तो कोशिश यही होती है कि जो वो कॉलेज जाएँ, उसके बाद जो नमाज की तैयारी करते हैं। आज साईं ने बताया कि जो वो भलारोडी, तो ये वाकई में जो एक बहुत बड़ा दिन है जुम्मे का, और स्पेशल इसकी तैयारी करते हैं। उसके बाद नमाज पढ़ते हैं, जुम्मे की नमाज होती है, फिर कुरान जो है उसका हर जुम्मे जो है मैं कोशिश करता हूँ कि जो कुरान जो है वो उसका जो है वो तिलावत करूँ। और कभी रह भी जाता है, अगर कहीं बाहर होते हैं तो फिर रह जाता है, नहीं तो उम्र यही होता है कि कुरान को जो है ना वो जुम्मे वाले दिन पढ़ें। उसके बाद थोड़ा आराम कर लेते, फिर ग्राउंड चला जाता हूँ। ग्राउंड से फिर जो वो डेली रूटीन होती है अपनी, उसी हिसाब से। पर ये कि एक वो जुम्मे का दिन एक ऐसा दिन लगता है कि थोड़ा सा वो आम दिनों में तो आदमी होता है ना वो थोड़ा सा क्विक हुआ होता है कि वो फुर्ती में हर काम हो रहे थे, तो जुम्मे के दिन एक ठहराव सा लाइफ के अंदर एक लगता है कि भाई जो वो कोई दिन है और जो वो सुकून वाला दिन है। तो फिर वो इस तरीके से ये बढ़िया असल में ॾिठो वञे त इहा ॾाढी हिकिड़ी ख़ूबसूरत ॻाल्हि आहे। जुमे जे ॾींहं ते थोरो ठहराव ज़रूरु हूंदो आहे, जल्दबाज़ी कोन हूंदी आहे, भई जेको सुकून सां सभु कमु थी रहियो हूंदो आहे। अच्छा, वैसे जुमे के दिन कुछ खाना अलग पसंद करते हैं? हाँ बिल्कुल, जुम्मे के दिन जो वो ज़्यादातर जो है ना 90% वो बिरयानी बनती है घर के अंदर, तो बेगम मेरी बहुत अच्छा बनाती है। सही तो वो बच्चे भी कहते हैं कि जुम्मे को और संडे को जो है ना वो कोई स्पेशल कुछ ऐसा होना चाहिए। वह संडे को हमारी छुट्टी होती है और जुम्मे का दिन जो वो बाबर का दिन है, और फिर जल्दी भी आ जाते हैं। आपको पता है कि सब लोग जो वो जल्दी आ जाते हैं, 12 बजे तक घर पहुंच जाते हैं, तो फिर वो जुम्मे को। अच्छा, वैसे एसएम भाई हम यूजुअली कहते हैं कि सच को अहमियत देनी चाहिए, सच बोलना चाहिए। ऐसा होता है कि ना चाहते हुए भी झूठ बोलना पड़ता है, कितनी अहमियत देते हैं आप? नहीं देखें, थोड़ा सा डिप्लोमेसी तो करनी पड़ती है, हाँ, कहीं ना कहीं जो है ना। अच्छा, आम लाइफ में जो है ना, नहीं तो फिर वो आपको जो है ना मामलात को सही रखने के लिए, हाँ, मामला दूसरी तरफ चले जाता है, दूसरी तरफ झगड़े की तरफ जी, ठीक है। तो डिप्लोमेसी तो रखनी पड़ती है, पर कुछ चीज़ें ऐसी हैं कि जहाँ पर रियलाइज़ करना पड़ता है आपको कि भाई जो वो, अच्छा वो कहते हैं ना भलाई वाली झूठ कहना, यानी कि अगर कोई ऐसी बात वही मामलात खराब ना हो, हाँ, तो फिर उसकी वजह से जो है ना वो कभी कभार हो जाता है। नहीं तो कोशिश मेरी यही होती है कि वो झूठ नहीं बोलूँ तो अच्छा है। वो कहते हैं ना गुनाह बिन लज्जत, ठीक है ना, कि आप जो गुनाह भी कर रहे हैं और कोई उसका वो फायदा भी नहीं है, तो उसको करने की ज़रूरत क्या है खामखा, कि आप किसी से झूठ बोलें, बात पे झूठ बोल रहे होते हैं लोग, तो वो नहीं होना चाहिए। तो वो अमूमन कोशिश यही होती है कि मेरी जो वो मैं सच ही बोलूँ, चाहे उसमें थोड़ा बहुत नुकसान हो जाए, पर बहुत ज़्यादा नुकसान की जहाँ वो होती है तो फिर ये कि थोड़ा सा ड्राइव कर जाता है। सही। अच्छा, वैसे आज आपकी ड्यूटी भी है ना, तो किस तरह आप ओवरऑल सारी चीज़ों को मैनेज करते हैं, किस तरह देखते हैं?
मतलब इतना ज़्यादा बर्डन होता नहीं है मेरे ऊपर। सुबह उठते हैं, उठने के बाद जो अपनी जो भी जॉब होती है, ड्यूटी होती है, वो करते हैं। उसके बाद घर चले जाते हैं, फिर बच्चों में टाइम गुजारते हैं। फिर बच्चों का भी यही रहता है सारे दिन, और डिपेंड, बाबा ये करना है, बाबा वो करना है, बाबा ये, किसी का स्कूल का मसला है, किसी का कुछ मसला है, किसी का कुछ इशू। तो यही चीज़ें हो रही होती हैं ज़्यादातर। बाकी ये कि जैसे सीज़न चल रहा होता है स्पोर्ट्स का, तो उन दिनों ज़्यादा बिजी होते हैं हम लोग। सही। तो अच्छा, वैसे कभी कभार अनप्लान्ड एक्टिविटीज़ भी हो जाती हैं ना, आपको मे भी पता ना हो कि फलां जगह भी जाना है, फलां जगह भी जाना है, तो किस तरह मैनेज करना एक, मुझे लगता है बहुत बड़ा काम होता है प्रॉपर चीज़ों को मैनेज करना। देखिए, उसमें फिर प्रायोरिटीज चेक की जाती हैं कि आपकी टॉप प्रायोरिटी क्या है। ठीक है ना, टॉप प्रायोरिटी देखें आपकी फैमिली होती है। अगर फैमिली एक्टिविटी कोई है तो फिर तो ये कि आप सारी चीज़ों को साइड कर देते हैं कि भाई फैमिली में। अगर नहीं है कहीं और फिर क्लैश आता है, तो फिर उसमें आदमी देखता है कि जो है वो कहाँ पे जाना आपका ज़रूरी बनता है और कहाँ नहीं बनता है, तो फिर उसी हिसाब से प्लान करते हैं। पर यूजुअली यही होता है कि हमें पता होता है चीज़ों का कि भाई इन दिनों में हमारा ये होने वाला है, इन दिनों में ये होने वाला है, तो उसी हिसाब से चल रहे होते हैं। तो अल्हम्दुलिल्लाह ऐसा कुछ नहीं है कि जो कोई बहुत ज़्यादा क्लैशेज आ गए हों। कभी कभार इत्तेफाक हो जाता है कि वो एक दिन के अंदर 2-3 चीज़ें हो जाती हैं, तो फिर वो आदमी थोड़ा सा कोशिश करके जो है उसको सही जैसे आज आपने मैनेज किया है, आपकी आज ड्यूटी भी थी लेकिन आपने प्रोग्राम में भी टाइम दिया। थैंक यू सो मच फॉर योर वैल्यूएबल टाइम। और जॾहिं हेक्टिक स्केड्यूल हुजे उन मां भी तव्हां अच्छा, एक और अनाउंसमेंट जो है, जी प्लीज ये सेल्फ डिफेंस का कोर्स हो रहा है। डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स ऑफिसर मरीम किरी साहिबा वो करवा रही हैं। आज और कल 2 दिन है। नहीं, 15 से स्टार्ट था, कल भी था। हाँ, तो मैंने वो शायद बहरहाल मुझे आज उन्होंने इनवाइट किया था और बताया था। तो वो जो सेल्फ डिफेंस का आप कोर्स करें, क्योंकि अभी देखें ना ये जंग का माहौल था। हाँ जी, तो ये इस किस्म के उसमें जो आपको फर्स्ट एड और सेल्फ डिफेंस के बारे में बताएंगे। जो 1122 रेस्क्यू फोर्स हैं, उनके जो हाईली ऑफिशियल्स हैं वो लोग आ रहे हैं, और फिर जो दीगर लोग हैं वो उस पर लेक्चर देंगे, डॉक्टर्स वगैरह। तो जो लोग आना चाहें वो ज़रूर आएँ, वहाँ पर आकर सीखें, और सीखने का अमल सारी ज़िंदगी रहता है। जी बिल्कुल, आपने बड़ी खूबसूरत बात की। सीखने का अमल सारी ज़िंदगी रहता है। सेल्फ डिफेंस ॾाढो ज़रूरी हूंदो आहे। सेल्फ डिफेंस ॾाढो सुठो हिकिड़ो टॉपिक आहे जंहिं ते घणो कुझु ॻाल्हाए सघिजे थो। पर हिन वक्त असां ब्रेक की तरफ वधूं था। थैंक यू सो मच, आपने हमें टाइम दिया। आपकी मौजूदगी में हमेशा प्रोग्राम बहुत अच्छा हमारे व्यूवर्स तक जाता है। नाज़रीन, नंढिड़ो ब्रेक आहे, ब्रेक की तरफ असां वधूं था। उन खां पोइ जेको आहे प्रोग्राम खे कंडक्ट कंदासीं। काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अॼु पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे भलीकार चऊं था जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में नाले मिठो मैसर साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि। ऐं अच्छा, 2-4 ॾींहं अॻु में मां जेको आहे सो न्यूज़ पढ़ियूं त उन में मिर्च जिते तयारु थींदा आहिनि उन कारखाने ते रेट लॻो, त उन में जेको आहे सो मिक्स कनि पिया, जेको चुन हूंदो आहे उहो बि गॾु मिक्स कनि पिया, ऐं भाण बि ॿुधायो वञे पियो त उहो बि गॾो गॾु उन में न मिक्स कनि पिया, उन ते बि रेट लॻो। उन खां अलावा जेको आहे सो डेरीज़ ते रेट लॻायो वियो, त उहो खीर हैदराबाद जी मां ॻाल्हि कयां पई। हूअं त पाण ॿुधंदा ई आहियूं जेको आहे सो कराची में या लाहौर में असां तमामु जेको आहे सो खाधे पीते जी शयुनि ते रेट लॻंदा रहंदा आहिनि, डेरीज़ ते ऐं कारखाननि ते, त उतां जूं शयूं जेको आहे ज़हरीलियूं बरामद थींदियूं आहिनि। पर हाणे तव्हां हैदराबाद में बि जेको आहे न इहा न्यूज़ पढ़ी हूंदी त डेयरी ते छापो लॻो, ऐं उन खां पोइ जॾहिं चकास कई वई त उहो खीर जेको आहे सो ज़हरीलो, उन में ज़हरीला मादा मौजूदु हुया। त हाणे प्योरिटी त हूअं बि हर जॻह तां ख़तमु थी वई आहे। घटि अहिड़ा तमामु घटि अहिड़ा माण्हू आहिनि जिन्हनि वटि थोरो घणो माल हूंदो आहे या कंहिं पाड़े में किथे हूंदो आहे, त पोइ उतां खां तव्हां फ्रेश ऐं प्योर खीर घुराए रहिया हूंदा आहियो। न त वरी पोइ पैक्स वारो जेको हलंदो आहे, वरी पैक्स वारो खीर त ख़ैर हर को माण्हू उनखे उन खां हज़म बि कोन थींदो आहे, उनजो टेस्ट बि हर कंहिंखे कोन वणंदो आहे। पर जेके घर में शयूं थियनि थियूं न, मिसाल जे तौर ते मिर्च असां जॾहिं सब्जी भाॼी वठंदा आहियूं त उन में घणा ईंदा आहिनि, त उहे तव्हां ड्राई करे रखी छॾियो, वरी तव्हां उन्हनि खे ग्राइंड कयो, उहे ई इस्तेमालु कयो। जेके शयूं असां करे सघूं था, जिते जिते असांजो वस हले थो, त कोशिशि कजे त असां जेको आहे न नेचुरल ऐं प्योर शयूं, ऑर्गेनिक शयूं उन्हनि खे इस्तेमालु कयूं। घर जो अहिड़ो कॉर्नर आहे जिते मिटी आहे त पोइ गार्डनिंग कजे। गार्डनिंग करणु एॾी ख़ूबसूरत आहे, एॾो सुठो कमु आहे, ॾाढो हिकिड़ो तव्हांजो टाइम बि सुठो गुज़रंदो आहे। गार्डनिंग कंदे कंदे तव्हांखे ॾाढो हिकिड़ो इंट्रस्ट बि पैदा थी वेंदो, ऐं वीडियोज़ बि तमामु घणियूं जेको आहे न हली रहियूं हूंदियूं आहिनि, त तव्हां कहिड़े तरीक़े सां गार्डनिंग करे सघो था। सो जेकॾहिं घर में
स्पेस मौजूदु आहे त गार्डनिंग ॾाढी सुठी हूंदी आहे ऐं घर में ई जेकॾहिं नंढियूं नंढियूं शयूं पाण जेको आहे सो पोखे सघूं था त उहे इस्तेमालु करणु खपनि। ऑर्गेनिक हूंदियूं आहिनि, उहे प्योर हूंदियूं आहिनि, सुठियूं हूंदियूं आहिनि, नेचुरल प्रोसेस में जेको आहे न हलणु ॾाढो ख़ूबसूरत हूंदो आहे। नालो मिठो मैसर साहिब असां गॾु पाण मौजूदु आहिनि, अव्हां खां कुझु ॿुधंदासीं। छा ॿुधाईंदव? अॼु हूअं माना जेको आहे सो शुक्र जो बि हिकिड़ो ऐं झंडो लहराइण, शुक्र अल्हम्दुलिल्लाह चवण, इहो बि हिकिड़ो सुठी हिकिड़ी साईं आहे। अलाह जा लख एहसान आहिनि जो अलाह तबारक व तआला पंहिंजे महबूब जे सदके वलीउल्लाह जेके असांजे मुल्क पाकिस्तान में आहिनि ऐं उहे अहले ममाती आहिनि, माना बुरको मटाए विया आहिनि, पर हुननि संदन जेको फैज़ हुयो उहो अॼु बि जारी ऐं सारी आहे। त असांखे त यकीन आहे त उन्हनि जी दुआउनि जो सिलो आहे। हुज़ूर नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ख़ासि नज़र आहे मुल्क पाकिस्तान ते, तॾहिं हिकिड़ो तमामु थोरे तइदाद में जेके असांजी जेका फोर्स आहे उन माना हेॾे वॾे मुल्क जी माना हिकिड़ी हुननि जा फ़ौजी बि तइदाद में तमामु घणा ऐं हुन जा अटैक्स बहरहाल अलाह तबारक व तआला जा लख एहसान ऐं पूरी क़ौम खे इन जूं लख लख मुबारकूं हुजनि। ऐं अलाह तबारक व तआला हूअं बि जंगूं इहे कंहिं मसइलनि जो हल कोन्हनि, ख़ाली इंसाननि जी हिकिड़ी तबाहीअ जो कारण बणिजनि थियूं। इंसान जी हेॾी ख़ूबसूरत ज़िंदगी आहे, कंहिंजो पीउ विछड़ी थो वञे, कंहिंजी मिसाल जी ॻाल्हि आहे, कंहिंजी ज़ाल बेवाह थी थी वञे, कंहिं का भेण पंहिंजे भाउ खां महरूम थी थी वञे। बहरहाल अलाह तबारक व तआला साॼी धरतीअ ते अमन हिकिड़ो क़ाइमु करे, पर हाणे असांजो हिकिड़ो असांजो त वरी जाग्राफीअ जेको सिस्टम आहे उन में पोइ न चाहींदे बि करिणो थो पवे। जीअं हाणे हिन भेरे थियो त माना हिकिड़ो इल्ज़ाम तराशी थी, उन खां पोइ जल्दी में वरी अटैक्स शुरू थी विया, त पाकिस्तान खे सवाइ कारवाई करण जे ॿियो को हल कोन हुयो। हा, त अलाह तबारक व तआला असांजे जेके सपा सालार आहिनि उन्हनि खे कामयाबी अता कई। इहो असांजे लाइ हिकिड़ो सॼी क़ौम पाकिस्तान जे लाइ हिकिड़ो वॾो एज़ाज़ आहे, ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे। ऐं तव्हां पाण ॾिठो त उन्हनि ॾींहंनि में कहिड़ी जेको आहे सो ज़हनी कैफ़ियत थी वई, सभु को वते पियो बतियूं बंदि कंदो ऐं इहो त वाला ख़ैर करे मथां को ड्रोन न किरे या छा, ॿार वीचारा नंढा जेके आहिनि उहे ख़ौफ़ज़दा थी विया। सोशल मीडिया जो दौरु आहे, बाबा को ड्रोन किथे किरियो, को किथे किरियो, को किथे कैज़ुअलिटी थी वई, त माना उहो माना हिकिड़ो ज़हन ते हिकिड़ो अजीब हिकिड़ी माना कैफ़ियत तारी थी वई हिते बि ऐं असांजे जेको भर वारे मुल्क में बि। पर अलाह तबारक व तआला जा लख एहसान, असांजे वालिद साहिब 1965 असांजे वालिद साहिब 1965 जे जंग में हिकिड़ो शेर लिखियो, मां उनजो थल तव्हांजे यारो पेश कंदुसि त असांजे दीन जो झंडो थींदो इज़हार दिल्लीअ में, असांजे दीन जो झंडो थींदो इज़हार दिल्लीअ में, मुजाहिद सोभ खे माणे थींदा निरवार दिल्लीअ में। सो अलाह तबारक व तआला जा लख एहसान। शेर तवील आहे इहो, पर मूंखे थल यादि हुयो, मां हितां मुनासिबत सां मां चयो हाणे उहे जेके ॿ जेके सेटूं आहिनि उहे मां पढ़ी छॾियां। अलाह जा लख एहसान आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु अलाह साईं असांजे सपा सालारनि खे वधीक हिमत ॾिए ऐं वधीक तौफ़ीक़ ॾिए। हूअं बि ईमान जी कुवत जे हिकिड़ी ॻाल्हि मां हिते ज़रूरु करणु चाहींदमि त जॾहिं पाकिस्तान जी ॻाल्हि थी आहे न त असां रंग नस्ल क़ौम हर शइ खे पासे ते करे असां सभु चवंदा आहियूं त पाकिस्तान ज़िंदाबाद, ईअं असांजो मुल्क ते कंहिंजी मेरी नज़र न पवे, ईअं असांजो परचम ईअं ई आज़ादु लहराईंदो रहे ऐं असां जेको आहे ख़ुशहाली जी तरफ़ हुजूं। पर उन जंग जे दौरान पोयां जेको आहे सो केनालनि जो मामिलो ऐं उन खां पोइ कारपोरेट फार्मिंग जो जॾहिं मामिलो साम्हूं अचे थो त हिकिड़ो ॾुखु थींदो आहे त तव्हां जॾहिं 4 सूबा आहिनि त हर हिकु सूबे जी हिकिड़ी पंहिंजी इंडिविजुअलिटी आहे, हर हिकु सूबे जो हिकिड़ो पंहिंजो कल्चर आहे, हर माण्हुनि जो हिकिड़ो पंहिंजो रंग आहे, हिकिड़ी पंहिंजी ख़ुशहाली आहे ऐं हर कंहिंजा हिकिड़ा जेको आहे न गुज़र सफ़र जा, रोज़गार जा, ज़िंदगी गुज़ारण जा हिकिड़ा पंहिंजा मामलात आहिनि। ख़ासि तौर ते ज़रिया हिकिड़ा जेको आहे न ज़िंदगी गुज़ारण जा या रोज़गार जा हिकिड़ा पंहिंजा ई हूंदा आहिनि। सो उन्हनि मामलात खे ॾिसंदे थोरो ॾुखु थींदो आहे त कंहिंजी ज़िंदगीअ जो जेको वाहिद वसीलो हुजे उहो उन्हनि खां न वठणु खपे। त पोइ जॾहिं हर मसइले ते असां जेको आहे सो हर
तबको फ़िक्र सभु कुझु विसारे पाकिस्तान ज़िंदाबाद जो नारो हणूं था, त पोइ जॾहिं असां सां नाइंसाफ़ी थींदी त पोइ उन वक़्तु बि असां पंहिंजनि हक़नि ऐं पंहिंजनि बका जी जेका जंग हूंदी आहे उन ते ज़रूरु असां ॻाल्हाईंदासीं। अच्छा, हूअं गर्मी बि तमामु घणी आहे ऐं हीट स्ट्रोक जो बि ॿुधायो वञे पियो, सो जी छा चवणु चाहींदव? गर्मी त ही माना मे महीनो त हूअं ई बि जून ऐं मे असां वटि तमामु घणी गर्मी पवंदी आहे, ख़ासि करे असांजे उतरनि इलाइक़नि में त अञा वधीक आहे। अञा हिते जेको आहे सो जीअं हेॾे अॻिते वधंदा तीअं ठठेस्तर बदीन मीरपुर ख़ासि गर्मी आहे, पर बनस्पत इन जे भेटा कंदो त सखर साईं चवां अलाह तव्हांखे निकिजे लारकाणो डिवीज़न या असांजी मेहड़ या दादू एॾे अञा गर्मी जो पधु तमामु वधीक त हाणे कोशिशि करे माण्हू जेके आहिनि कमकारियूं पंहिंजा उहे अर्ली इन द मॉर्निंग मां सुबुह जो सवेर पंहिंजा उहे निमटाए छॾे जो ऐं कोशिशि करे माण्हू हरू भरू हिन गर्मीअ में ॿाहिरि हेॾे होॾे वञण खां अवॉइड करे माण्हू, छो जो हीट स्ट्रोक उहा शइ आहे जो ख़ासि करे ब्लड प्रेशर वारनि माण्हुनि जे लाइ या हार्ट पेशेंट या जेके शुगर वारा माण्हू आहिनि घणे पसीने निकिरण जे करे बि शुगर लो थी वेंदी आहे या ब्लड प्रेशर बि हाई थी वेंदो आहे, त केतिरनि ई वरी पोइ मामलनि खे वरी माण्हू पोइ मुंहुं ॾींदो आहे। कोशिशि करे माण्हू इहो पाणी जो घणो इस्तेमालु माण्हू करे इन में, या असां वटि अॻ में पुराणे ज़माने में कारा मिर्च ऐं मिठाई घोटे पीअंदा हुआ, इहा बि इन जे लाइ गर्मी जे लाइ तमामु हिकिड़ी बहितरी आहे, बहितरीनु शइ आहे। कारा मिर्च घोटे उन में मिठाई विझी ऐं ॿ टे गिलास ठाहे पी छॾींदा त उन में छो जो मिठाई हिकिड़ी कमंद मां तयारु थी थिए न, उन में केमिकल कोन्हे को, उहा माना निज कमंद जी रस आहे हिकिड़ी, उनखे हिकिड़ो पंहिंजे मरल मां गुज़ारे तयारु कयो थो वञे। ऐं कारा मिर्च बि हिकिड़ो अर्गन आहे, कुदरती हिकिड़ी शइ आहे, त पोइ इहे वरी बॉडी में अंदरि वञी अहिड़ियूं शयूं पैदा कनि थियूं जेके माना उन मां सां माण्हू जो कुवत मुदाफ़ियत जेका आहे उहा वधे थी, त पोइ इन्हनि मामलनि खे मुंहुं माण्हू ॾिए थो। पोइ कोशिशि करे माण्हू गर्मीअ खां बचण जी, त ख़ासि करे नंढड़ा ॿार ऐं जेके उमिरि रसीदा माण्हू आहिनि उहे थोरो कोशिशि कनि त माना इन खां बचनि। हूअं बि हर घर में न लिक्विड फॉर्म में कुझु न कुझु तयारु कबो ई आहे न, जॾहिं लंच टाइम हूंदो आहे। तव्हां वटि यूजुअली छा लस्सी जो पहिरीं रुझान तमामु घणो हूंदो? असां वटि बि लस्सी ठहंदी आहे, अञा ताईं बि लस्सी ठहंदी आहे। मां ऐं मुंहिंजी वाइफ त कोशिशि कंदा आहियूं त माना भाॼी भले नंढड़ा ॿार आहिनि न उहे वरी पोइ या ॿारनि जूं वरी चॉइसूं पंहिंजूं आहिनि। अॼुकल्ह उहे ॿार जिन खे ज़बाने खे चस्को लॻो आहे न फास्ट फूड जो, इहे ॾिसो त घेटियुनि में इहे दॿनि वारा फिरंदा था वतन, इहे तव्हां स्कूटरनि ते बाबा हा होम डिलीवरी वारा ॿुधो, पोइ इहो जेको आहे सो इहे ॿाहिरि जा पिज़ा ऐं इहे जीअं बर्गर ऐं इहे जेके इहे शयूं आहिनि इहे रहंदो सिहत खे ख़राबु थियूं कनि। सही ॻाल्हि आहे, फ़ाइदो इन्हनि में कोई कोन्हे को। ऐं लस्सी अलाह जी नेमत आहे, ॾहीअ में तमामु हिकिड़ो वॾो तासीर आहे, ख़ासि करे असांजे मादे जे लाइ। जेको माना हिकिड़ो खीर माण्हू नथो वापराए त ॾही वापराए, ॾही में कैल्शियम आहे, ॾहीअ में तव्हांजे मादे में जेके बि अहिड़ा अल्सर पैदा थियनि था गरमाइश जा या ॿिया, उन्हनि खे ॾही ख़तमु करे थी। तो असांजे घर में लस्सी रोज़ ठहंदी आहे, ॾही बि मुंहिंजी घरवारी वीचारी रोज़ पंहिंजी ठाहींदी आहे, पंहिंजी माना सम्झो खीर वठंदा आहियूं ॿाहिरां जी खीर ठही मिले थो मिक्स वारो, हा पंहिंजूं मेयूं आहिनि कोन त माना उहो सभु ॾही वग़ैरह घर में तयारु थींदी आहे। हाणे वधीक छा ॿुधाईंदव? हाणे नाते रसीलो मिलियो आहे साईं मदीने पाक मां बि असांखे फरमाइश कई, सो इहा साईं जी महिरबानी आहे, मदीने पाक मां असांखे यादि कयईं, यकीन आहे असांखे त असांजे लाइ दुआ बि साईं जन घुरंदा, ऐं हुज़ूर जे दर ते वेठा आहिनि, हुज़ूर जा पाड़ेसरी आहिनि, असांजे लाइ इहो ई वॾो एज़ाज़ आहे जो उते असांखे माना ॾिसी असांखे यादि कनि था, इहा ई वॾी महिरबानी आहे उन्हनि जी। हा, मीरजा साहब बिल्कुलु यादि कंदा आहिनि, प्रोग्राम में कॉल जे ज़रिए शामिलु थींदा आहिनि। सो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह, क्या बात मदीने की, ये दुनिया खाती
खाती है खैरात मदीने की। ये दुनिया खाती है खैरात मदीने की। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। रब मदीने जाके रावा ॾेई छॾे, रब मदीने जाके रावा ॾेई छॾे। मां वञा गाही महेसर मौल ॾे, मां वञा गाही महेसर मौल ॾे। रब मदीने जाके रावा ॾेई छॾे, रब मदीने जाके रावा ॾेई छॾे। मां त सालों साल थो संभरां मगर, मां त सालों साल थो संभरां मगर। पंहिंजे वस नाहियां सॾण वारो सॾे, पंहिंजे वस नाहियां सॾण वारो सॾे। मां वञा हिन सिंध सुहिणीअ माल ॾे, रब मदीने जाके रावा ॾेई छॾे, रब मदीने जाके रावा ॾेई छॾे। थियां पछाड़ीअ में संदसि पाड़े सिरी, थियां पछाड़ीअ में संदन पाड़े सिरी। ओद जे भरसां कखाऊं घर अॾे, ओद जे भरसां कखाऊं घर अॾे। मां वञा गाही महेसर मौल ॾे, रब मदीने जाके रावा ॾेई छॾे, रब मदीने जाके रावा ॾेई छॾे। जियां खुदावंद थो ॾेखारे ख्वाब में, जियां खुदावंद थो ॾेखारे ख्वाब में। तीअं विहारींदो मुहम्मद जे तॾे, तीअं विहारींदो मुहम्मद जे तॾे। मां वञा गाही महेसर मौल ॾे, रब मदीने जाके रावा ॾेई छॾे, रब मदीने जाके रावा ॾेई छॾे। काफ़िले वारनि जे कब्रिस्तान में, काफ़िले वारनि जे कब्रिस्तान में। मौत जे मन गोर आजिज़ जे गॾे, मौत जे मन गोर आजिज़ जो गॾे। मां वञा गाही महेसर मौल ॾे, रब मदीने जाके रावा ॾेई छॾे। जन समरुस विया जहाज़नि ते चढ़ी, जन समरुस विया जहाज़नि ते चढ़ी। मूं जहिड़ो मिसकीन अहिड़ो छा ते तॾे,
मूं जहिड़ो मुस्कीनड़ो छा ते तॾे मां वञा गाही मैं सरमऊं लॾे रब मदीने जा किरावा ॾेई छॾे दाह ॾियणी थई तॾहिं दिलदार खे दाह ॾियणी थई तॾहिं सरदार खे ॿियो ग़ुलाम नबी कंहिंखे दाहूं न ॾे ॿियो ग़ुलाम नबी कंहिंखे दाहूं न ॾे रब मदीने जा किरावा ॾेई छॾे। सुभान अल्लाह, माशाल्लाह माशाल्लाह, ॾाढी ॾाढी सिक मां लिखियल ऐं ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में बाबे साईं जी शाइरी त माशाल्लाह हा हा बेशक इश्क सां पुरनूर हूंदी आहे न, ईअं ई आहे उन्हनि जे लफ़्ज़नि में एतिरी तासीर आहे जो रूहानी कलाम आहे न, रूह ते असर करे थो। ईअं ई आहे, दिल से जो बात निकलती है दिल पे असर करती है, त बस उहा ई ॻाल्हि आहे ऐं ईअं ई महसूस थींदो आहे, इनमें को डाउट न आहे, इनमें को शक जेको न आहे। पढ़ण वारो आहे या ॿुधण वारो आहे न, हा हा उहो हिते न आहे, सही पिया चओ, उनखे खणी थी वञे मदीने पाक ईअं ई आहे। अच्छा वक़्त जो घड़ी वधीक इहो इजाज़त संदन कोन लफ़्ज़नि पई में असर आहे हिकिड़ो। ईअं बेशक आहे बेशक आहे ऐं हमेशह जेको आहे सो हिन ॻाल्हि खे कयो बि आहे, हिन ॻाल्हि खे मञियो बि आहे। वक़्त जो घणी वधीक इजाज़त कोन पियूं ॾियनि, तव्हां खां मैसेज वठंदासीं, छा मैसेज हूंदो तव्हांजो? बसि मैसेज इहो ई आहे, ज़िंदगी मुख़्तसर आहे, इंसानी ख़बर न आहे त केॾी महिल थो हिन दुनिया मां रुख़सत थिए। कोशिशि इहा कजे ज़िंदगी पंहिंजे सोणनि उसूलनि तहत गुज़ारिजे जी बिल्कुलु बिल्कुलु, ऐं हमेशह कंहिंजे कमु अचिजे, कंहिंखे ॾुखु न ॾिए माण्हू, ऐं रब पाक जंहिं पैदा कयो आहे उन खे यादि कजे, सोने नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे मथां सलवात सगोरी माण्हू पढ़े, बेशक बेशक, ऐं कोशिशि करे त माना जेके सचा माण्हू आहिनि उन्हनि सां माण्हुनि जी उथ वेह हुजे, कूड़नि माण्हुनि खां पासे थी वञे। सुठो सुठो मैसेज तव्हांजो, ख़ूबसूरत तव्हांजो मैसेज असांजे तमामु व्यूवर्स ताईं पहुतो, तव्हांजी महिरबानी। प्रोग्राम में तव्हां आयो, जॾहिं बि प्रोग्राम में ईंदा आहियो त हीउ प्रोग्राम तमामु घणो सरहो बणिजी वेंदो आहे, तमामु ख़ूबसूरत बणिजी असांजे व्यूवर्स ताईं पहुचे थो। तव्हांजी प्रेज़ेंस असांजे प्रोग्राम जे लाइ हमेशह वैल्यूएबल रही आहे। वंस अगेन थैंक यू सो मच फॉर योर वैल्यूएबल टाइम। व्यूवर्स मूंखे ॾींदो इजाज़त, मुंहिंजी इंटायर टीम खे इजाज़त ॾींदो, मुंहिंजे आयल मुअज़्ज़िज़ महिमान खे इजाज़त ॾींदो, पंहिंजी दुआउनि में रखंदो भरपूर यादि। अल्लाह निगहबान।